ॿार मारे छॾिया। यादि था अचनि ॿई हाणे। आवाज़ ई नथी अचे। मम्मा मम्मा चवंदा अकेले वेही वेही ख्याल गलो दबाए मां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान में असीं तव्हां भलीकार चऊं था। ऐं तव्हांजो मेज़बान जुनेद मेमण जेका असांजी रेगुलर होस्ट आहिनि प्रोग्राम जी तयारी जो हुयो। लाज़मी ॻाल्हि आहे कुझु मौसम जूं तब्दीलियूं थियूं आहिनि त तबियत कुझु नासाज़ आहे त इंशाअल्लाह अॼु जेको प्रोग्राम आहे आउं होस्ट कंदुसि। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त हाणे मौसम कुझु तब्दील थिए पियो, वरी सियारे जूं मोकलूं बि सुभाणे खां शुरू थी वेंदियूं त कुझु 10 ॾींहंनि जो हाणे ॿारनि खे कुझु रिलैक्स टाइम मिलंदो ऐं उन सां गॾोगॾु अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे। उमेद आहे त अलाह साईं सभिनी जेके बि जाइज़ ख़्वाहिशूं आहिनि सभु पूरियूं कंदो। हीउ प्रोग्राम जेको आहे सुबुह मेहरान हिकु अहिड़ो प्रोग्राम आहे जेको मूंखे ज़ाती तौर ते तमामु घणो पसंदि ईंदो आहे, छो त हिन में हर तरह जो टैलेंट, ख़ासि तौर ते यूथ, जेके बि अहिड़ी यूथ जेका कुझु नओं करणु चाहींदी आहे उन्हनि खे हिन प्रोग्राम में ज़रूरु मौक़ो मिलंदो आहे। त इन लिहाज़ खां मेहरान टीवी जो कंट्रीब्यूशन जेको हिन मुआशिरे में आहे तमामु घणो आहे ऐं ख़ासि तौर ते हिन प्रोग्राम जो कंट्रीब्यूशन त तमामु बहितरीनु आहे। त मूं हमेशह ॾिठो आहे त हिन प्रोग्राम में नवां नौजवान जेके नवां जिन जा आइडियाज़ आहिनि त हिन प्रोग्राम में ज़रूरु डिस्कस थींदा आहिनि। इनशाअल्लाह अॼु बि असां सां गॾु काफ़ी महिमान हूंदा जिन सां कचहरी थींदी। असां सां सभु खां पहिरें सेगमेंट में जेको महिमान असां सां गॾु आहे सभु खां पहिरियां उनजो तारुफ़ कराईंदो हलां। असां सां गॾु आहे डॉक्टर शाहनवाज़ दल साहब जेके ज़हनी बीमारियुनि जा माहिर आहिनि। असीं उनखे वेलकम कंदासीं। सर अलाह शुक्र, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, रब करीम जी बाज आहे। उमेद अलाह साईं तव्हां ख़ुशि रखंदो। नाज़रीन, कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो हिकु ॿ ॾींहं पहिरीं हिकिड़ो वाक़ियो थियो, तमामु हिकिड़ो ॾुखो ईंदड़ वाक़ियो थियो। जंहिंमहिल सोचिजे थो त मतिलबु तसवुरु नथो करे सघिजे त हिकु माउ जंहिं पंहिंजा 2 नंढड़ा मासूम ॿार उन्हनि खे मतिलबु ज़बा करे छॾियो। मतिलबु सोचे करे बि माण्हू तकलीफ़ थिए थी त जंहिं कयो हूंदो त उन खे मतिलबु छा उनजी ज़हनी कैफ़ियत हूंदी, उनजे दिमाग़ में उन टाइम ते छा हलंदो हूंदो जो 2 मासूम ॿार उन्हनि खे मतिलबु उन ज़बा करे छॾियो। बहरहाल ॾुखु थिए थो, माण्हू सोचे थो के इहो बि ॻाल्हियूं अचनि पियूं त उनजो ज़हनी मसइलो आहे। उन हवाले सां काफ़ी सारियूं शयूं आहिनि त ॿारनि जी जेका तरबियत आहे या ॿारनि खे जेको उनजी केयर आहे उहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो हसास हिकिड़ो मौज़ू आहे ऐं हिकु इम्पोर्टेंट आहे। इन ते बि मतिलबु घणी डिस्कशन जी ज़रूरत आहे। ॿारनि जी तरबियत असांजे मुआशिरे में मुख़्तलिफ़ जेके आहिनि आइडियाज़ आहिनि, माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। बहरहाल उन्हनि ते बि इनशाला डिस्कस कंदासीं। सभु खां पहिरीं असां सां गॾु डॉक्टर साहब गॾु मौजूदु आहे। इन वाक़े जे हवाले सां डॉक्टर साहब जो सभु खां पहिरीं असीं ओपिनियन वठंदासीं। डॉक्टर साहब, छा था सम्झो हीउ जेको ॾिठो त तव्हां माउ पंहिंजा 2 मासूम ॿार ज़बा कया, इनजी पहिरीं त तव्हां बि हिकिड़ो जनरल ओपिनियन ॾियो, उन खां पोइ असीं मेडिकली पॉइंट ऑफ व्यू तरफ़ ईंदासीं। ॾिसो, बेसिकली हीउ हिकिड़ो लिंग कंडारींदड़ वाक़ियो आहे ऐं एॾी अज़ियत ऐं तकलीफ़ ऐं करब ऐं हिकिड़ी तमामु ॾुखाइक ख़बर आहे। जॾहिं समाज जे अंदरि वॾी का तोड़ फोड़ थिए थी, जॾहिं समाज जे अंदरि रवैयनि खां वेंदे क़दरूं ऐं उनखां पोइ इक़दार ऐं उनखां पोइ असांजो जेको आहे न सो अख़लाक़ियात या ॿिया जेके मामला आहिनि उहे जेके न सबोताज थियनि था त उनखां पोइ असांजे समाज में अहिड़ा वाक़िया अवस थियणु शुरू थी वञनि था। एज़ अ साइकेट्रिस्ट 2003 खां वठी असां जेको कमु कयूं पिया हैदराबाद में या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, अहिड़ा अनेक वाक़िया थिया आहिनि जंहिंमें इहा स्लाटरिंग थी आहे, माना ज़बह करे छॾियो ॿारनि खे। को इलामी ख़्यालु आयो, को ख़्वाबु आयो, को छा आयो। हाणे इन्हनि जी जॾहिं असां डायनामिक्स खे ॾिसूं था ऐं इन जी जेको आहे न सो हैपनिंग खे ॾिसूं था ऐं इन जो जेको आहे न सो समाजी पहलुनि खे ॾिसूं था, नफ़्सियाती पहलुनि खे ॾिसूं था ऐं बायोलॉजिकल पहलुनि खे ॾिसूं था, माना हयातियाती पहलू जेके हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि असांखे इहा शइ ज़रूरु ख़बर पवे थी। जीअं तव्हां इंट्रो में चयो त कुझु ट्रेसिस मिलिया आहिनि त उहा ख़ातून जेका आहे न सो दिमाग़ी बीमारी जी दवा खाईंदी हुई। हाणे हिन जा 2 पहलू आहिनि। हिकिड़ो पहलू इहो आहे जेको समाजी तानी पेटो आहे, उनजो घरु, उनजो ॿाहिरि, उनजो घर वारो, उनजा ॿार, इहो हिकिड़ो थियो समाजी यूनिट जंहिंखे असां कुटुंब चवंदा आहियूं, जंहिंखे असां ख़ानदान चवंदा आहियूं। ऐं माउ जंहिंजे पेरनि हेठां जन्नत हूंदी आहे, माउ जेका तख़लीक़कार आहे, अलाह जी ज़ात खां पोइ माउ तख़लीक़कार आहे। ऐं माउ जेका आहे न सो साबिर हूंदी आहे। माउ
हज़ारें लखें किरोड़ें सवालनि जा जवाब ॾियण वारी हूंदी आहे। जॾहिं ॿातनि ॿोलनि सां ॿार हुनखे असां ॻाल्हाए थो, 9 महीना पेट में पाले थी, हिते त 2 ॿार आहिनि। ऐं काफ़ी माज़ी में असांखे अहिड़ा काफ़ी जेको आहिनि सो वाक़िया मिलनि था जिन जे अंदरि कंहिं पंहिंजनि 4 ॿारनि खे ज़बह करे छॾियो, कंहिं 2 ॿारनि खे ज़बह खां पोइ उन्हनि जे अंदरि वरी हिकिड़ी शइ कॾहिं कॾहिं इहा बि ईंदी आहे जो हुननि पंहिंजो अंत बाणींदा आहिनि। हिन वाक़िए जी जेके वीडियोज़ हलियूं पे या जेका हिस्ट्री मूं ताईं पहुती हुई, इन जो को एविडेंस वारो रिकॉर्ड कोन पियो अचे, न उनजे घर वारे जे तरफ़ां न पुलिस जे तरफ़ां, त को उन जेको आहे न सो को हस्बैंड जो मौक़फ़ मूं बि ॿुधो आहे त हुन चयो त असां नफ़्सियाती बीमारी जी दवा वठंदासीं। हिकिड़ो पहलू आउं उनखे 3 सेगमेंट्स में खणी वेंदुसि, बायोलॉजिकल, साइकोलॉजिकल ऐं सोशल में। सोशल माना हुनजी शादी, हुनजो पंहिंजो घर, हुनजा बच्चा, हुनजे घर वारे जा रवैया, हुनजा पंहिंजा रवैया। असां छा था करियूं त जेको ॿाहिरि जो रवैयो आहे, अंदरि जो जेको रवैयो आहे, इंसान जो पंहिंजो रवैयो ऐं उन सां लाॻापियल माण्हुनि जो जेको रवैयो आहे, उहे ॿई रवैया उन जी ज़ात ते असरअंदाज़ था थियनि ऐं उनखे कॾहिं कॾहिं रिएक्शनरी बनाइनि था, कॾहिं कॾहिं जेको न उहो रदमल जेको हीअ आहे उहो कंहिं न कंहिं मुहरक हूंदो आहे हुनजे पोयां, को न को। आउं जीअं ख़ुदकुशियूं थियनि थियूं न, त आउं अक्सर चवंदो आहियां त हर ख़ुदकुशी जे पोयां हिकिड़ो कातिल हूंदो आहे। उहो कातिल समाज थी सघे थो, जिस्म थी सघे थो, रूह थी सघे थो। उहो असांजी उमेदूं थी सघनि थियूं, उहे असांजूं ख़्वाहिशूं थी सघनि, उहे असांजो फ़र्ज़ु थी सघे थो। असां वटि जॾहिं बि का ख़ुदकुशी थिए चवंदा आहिनि प्यार में जेको आहे न सो नाकामी, प्यार नाकामी नंढिड़ो मसइलो आहे, पर उनखां सवाइ जेके आहिनि सो हज़ारें अनेक रूह जूं वारदातूं आहिनि, नफ़्सियात जी वारदातूं आहिनि, समाजी वारदातूं आहिनि, जिस्मानी वारदातूं आहिनि, जेके उन माण्हू खे नहज ते वठी थी अचनि। हीउ हिकिड़े ॾींहं जो प्लान कोन हूंदो हिन माई जो, हीउ हिकिड़े ॾींहं जो हिन ख़ातून जो प्लान कोन हूंदो। हिन सोचियो हूंदो, हीअ तंग थी हूंदी, हीअ बेज़ार थी हूंदी, हिन जे अंदरि जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ जेके अञा ताईं क्लियर हिस्ट्री एतिरी कोन पई अचे त असां अहिड़ो को बि जेको आहे न सो टेक्निकली अहिड़ो को राय नथा ॾेई सघूं। पर हिकिड़ो जेको विज़िबल राय आहे जेका उन ख़ातून में, उनजे अंदरि थोरी घणी गिल्ट बि आई आहे, पर एतिरी गिल्ट न आहे जेका हिकिड़े कातिल खे हुजणु खपे। ऐं उनजे अंदरि रोअणु हुजे, उनजे अंदरि मिंथ मेड़ हुजे, उनजे अंदरि आज़ारी नज़ारी हुजे, उनजे अंदरि जेको आहे न सो पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾियणु, अहंज ॾियण जो जेको आहे न सो रद्देमल हुजे। पर हिन जे अंदरि उहा हुनजे अंदरि आहे सही, पर पार्शल गिल्ट अथसि ऐं उहा प्रोबिंग ते गिल्ट अचे थी। माना तव्हां हुन खां पुछंदो पोइ गिल्ट थी अचे। पर हिकिड़ी जेका उनजे चहिरे मां, उनजी बॉडी लैंग्वेज मां, उनजे ॻाल्हाइण मां, उनजे समूरनि शयुनि मां उहा गिल्ट असांखे कोन मिली। त इन मां छा सम्झिजे त मतिलबु हिकिड़ो जीअं इंतकाम वारी सूरत हूंदी आहे, हिकिड़ो ॾिस जीअं आम तौर ते हस्बैंड वाइफ जे दरमियान जेके इशूज़ हूंदा आहिनि, त ख़बर आहे अॼुकल्ह जो मुआशिरो पाकिस्तान में जेका ग़ुरबत जो रेशो आहे, घर में काफ़ी मसइला हूंदा आहिनि। छा इहो कारण थी सघे थो? मूं तव्हांखे 3 सेगमेंट ॿुधाया न, बायोलॉजिकली उन औरत ख़ातून जे अंदरि का बीमारी, नफ़्सियाती बीमारी, जिस्मानी बीमारी, को अहिड़ो आर्ज़ो, हिकिड़ो इहो सेगमेंट। ॿियो हुनजे अंदरि नफ़्सियाती तौर ते का ऊनाई, का घटिताई ऐं को रद्द अमल वारी बीमारी या को शख़्सियत जो बिगाड़। ऐं उनखां पोइ जेको आहे न सो उनजे घर जो जेको तानी पेटो आहे, उन में घर वारे सां ताल्लुक़ु, घर जे घर वारनि सां ताल्लुक़ु ऐं हुनजे पंहिंजे घर वारनि सां ताल्लुक़ु, ॿारनि सां ताल्लुक़ु, ऐं उन्हनि जे विच में जेके फ्रीक्वेंट मामला थियनि था घर जे अंदरि, या को अहिड़ो ताल्लुक़ु जेको रद्देमल खे उभारींदो हुजे, या जीअं जेको घर वारो अथसि उन को अहिड़ो रद्देमल कयो ऐं जंहिंजे करे हुनजे अंदरि उभार आयो हुजे, मुहरक उहो थिए। हाणे इहे सभु जेके आहिनि न सो हिकिड़ियूं तज्ज़ियो आहे। इहो को लीगल पर्सपेक्टिव कोन्हे, इहो को टेक्निकल पर्सपेक्टिव कोन्हे, हिकिड़ो तज्ज़ियो आहे। छो त असां 1 to 1 उन ख़ातून सां मिलिया कोन आहियूं ऐं 1 to 1 असां उन ख़ातून जो को रिकॉर्ड, मेडिकल रिकॉर्ड कोन ॾिठो आहे, साइकेट्रिक रिकॉर्ड कोन ॾिठो आहे। हा, घर वारो चवे थो। हाणे अचूं था जेको टेक्निकल पासो आहे, त जीअं कुझु माण्हू स्कीज़ोफ्रेनिक हूंदा आहिनि, कुझु डिल्यूनल डिसऑर्डर जा हूंदा आहिनि, कुझु नफ़्सियाती बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन ते शक, वहम, गुमान ऐं इहे समूरियूं शयूं थींदियूं आहिनि। उन्हनि खां पोइ उन्हनि खे कननि में आवाज़ ईंदा आहिनि जिन खे असां हेल्यूसिनेशन चवंदा आहियूं, विजुअल हेल्यूसिनेशन थींदियूं आहिनि, ऐं उन्हनि जे अंदरि माण्हुनि खे कमांड हेल्यूसिनेशन थींदियूं आहिनि। ऐं उनखां पोइ उन्हनि जो जेको थॉट प्रोसेस आहे, सोच आहे, जंहिंखे असां डिल्यूजन चवंदा आहियूं,
उहे जेके आहिनि सो सस्पिशियस पैरानाइड टाइप जा उनजे अंदरि डेवलप थींदा आहिनि त न ही ॿी का मखलूक आहे, ही मुंहिंजा ॿार कोन्हे, ही बि दुश्मन जा ॿार आहिनि, या ही जीअं जॾहिं ॿारु ॼमंदो आहे त उन्हनि कुझु ख़ातून अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जे अंदरि परप्यूरल साइकोसिस थींदो आहे, ज़िचगी बचगी जे दरमियान जेको आहे न सो उनजे अंदरि ज़हनी तवाज़ुन बिगड़ण जी बीमारी थींदी आहे। अच्छा सर, सोसाइटी ते इन जो छा असरु पवंदो ऐं सोसाइटी खे हिन मां छा सबक़ु हासिलु करणु घुरिजे? ॾिसो बेसिकली सोसाइटी हींअर जेको सॼे समाज जो तांजी पटो टुटी चुको आहे न, उनखां पोइ सोसाइटी जे अंदरि तमामु घणा अहिड़ा एक्सीडेंट थियण जा गुमान आहिनि, अहिड़ा एक्सीडेंट अहिड़ा इन सां मिलंदड़ जुलंदड़ या इन सां थोरा लाॻापियल क़िस्म जा जेके आहिनि सो अहिड़ा एक्सीडेंट थियण जा जेके आहिनि सो गुमान आहिनि एज़ अ साइकेट्रिस्ट। उनजो हल छा आहे? हाणे अचूं था जेको आहे न सो तकिड़ो तकिड़ो हिन जे वाइंड अप करण जे लाइ त हल इहो आहे त असांखे पहिरीं त नज़र रखणी आहे त जेकॾहिं तव्हांजे ॾिसो नफ़्सियाती बीमारियूं कोन हूंदियूं, नफ़्सियाती बेतरतीबियूं थींदियूं आहिनि, असां हुनखे डिसऑर्डर चवंदा आहियूं। निंड फिटी वञणु, ॾींहं जे बजाए राति जे बजाए ॾींहं जो निंड करणु, निंड बेतरतीब थियणु, रवैया बेतरतीब थियणु, घणो ॻाल्हाइणु, घणो हलणु, घणो चढ़णु, घणो सुम्हणु, घणो जेको आहे न सो जेका शइ उहा जेका तव्हांजी ज़िंदगी जे रोज़ाने मामूलात खां हटी करे थी वञे, उहा असांजो बिगाड़ थो थिए। उहो शख़्सियत जो बिगाड़ हुजे, उहो नफ़्सियाती बिगाड़ हुजे, उहो जिस्मानी बिगाड़ हुजे, उहो समाजी बिगाड़ हुजे, उहे शयूं थियूं थियनि। ठीकु आहे, तव्हां ॾिठो तलाकुनि जा रुझान वधनि था, उनखां पोइ कुझु अहिड़ा रद्दअमल थियनि था जेके पंहिंजो पाण खे मारे छॾनि था, पंहिंजो पाण खे हानियूं रसाइण जी, पंहिंजो पाण खे ज़ख़्मी करण जा जेके रुझान वधनि था, जेके असां सेल्फ हार्म चवंदा आहियूं, हीअ होमोसाइडलिटी थिए थी, कुझु सुसाइडलिटी थिए थी। ठीकु आहे, हाणे असांखे एज़ अ समाज असांखे घण रुखे तरीक़े सां इन ते कमु करिणो आहे। हिकिड़ो त असांखे नज़र रखणी आहे अहिड़ो को मरीज़, अहिड़ो को माण्हू, ॾिसो असां नशे जे ख़िलाफ़ु इदारा ठाहे छॾियासीं, असां नफ़्सियाती बीमारियुनि जा डॉक्टर ॻोल्हे छॾियासीं, पर असां उन्हनि जे महरकनि ते कमु न कयो त वालिदैन जो किरदारु छा आहे, परवरिश कीअं थी, उनखां पोइ समाज जो किरदारु छा आहे, समाज कीअं उन ते कमु कयो, समाज उनखे कहिड़ा सूर ॾिना, अंज ॾिना, या समाज उनखे केतिरियूं जेका आहिनि सो उणायूं ऐं तकलीफ़ूं ॾिनियूं जंहिंजे करे उनजे अंदरि इहे सॼा मामला थिया। हिन केस खे हिकिड़ो रोल मॉडल केस करे खणिजे, कानून पंहिंजो पासो वठे, कानून सज़ाऊं ॾिए, जज़ाऊं ॾिए, जेको बि आहे, घर वारो जा इंटरव्यू थियणु खपनि, हिन ख़ातून जा इंटरव्यू थियणु खपनि, साइकेट्रिक एवेल्यूशन थियणु खपे। क़तल थियो आहे, क़तल जो सज़ा जेका बि कोर्ट सगुरी ॾींदी उहो उन्हनि खे क़बूल करणु खपे, कानून पंहिंजो पासो वठे, पर एज़ अ साइकेट्रिस्ट इन ख़ातून जी एवेल्यूशन थियणु खपे। उनखां पोइ इन ते हिकिड़ी लार्ज स्केल ते कमेटी ठहणु खपे, जंहिंमें 7-8 साइकेट्रिस्ट हुजनि जेके इन जे घण पासाऊं जेको आहे न सो घण रुखाऊं तजियो कनि। उनखां पोइ जेको कंक्लूजन थिए, आया जेकॾहिं हू नफ़्सियाती मरीज़ आहे त उनखे केतिरो प्रिविलेज आहे, आया जेकॾहिं हू नफ़्सियाती मरीज़ न आहे, हुन कंहिं रद्द अमल में, कंहिं रिएक्शन में, हुन कंहिं ज़िद में, कावड़ में, पलांद में, कंहिं मामले में जेको इहो क़तल कया आहिनि। ॾिसो हिकिड़ी जेका माउ आहे, जेका पाले थी, जेका पैदा करे थी, जेका पेट में संभाले थी, उहा इन नहज ते पहुती आहे त कान का अहिड़ी ज़हनी नफ़्सियाती समाजी ऐं जिस्मानी वारदात हूंदी जंहिं हुनखे उन ॻाल्हि ते आमादा कयो, मजबूर नथा चऊं लफ़्ज़, उन ते आमादा कयो त हू पंहिंजे लख़्ते जिगर जेके हुनखे अम्मा चवंदा हुआ, जेके ॿातड़नि ॿोलनि सां ॻाल्हाईंदा, जेके जॾहिं पेर भरिया तॾहिं हुन ख़ुशी मां टिमटार थी हूंदी, जॾहिं हुनजे चहिरनि ते, हुननि जे ॿारनि जे चहिरनि ते मुस्कुराहटूं आयूं त माउ जो चहिरो खिली उथियो हूंदो गुलाब जे गुल जीअं। पर उहा ई माउ एॾी बेरहमी सां जॾहिं उन्हनि ॿातनि ॿोलनि वारनि ॿारनि खे क़तल करे थी त उन नहज ते पहुचण जे लाइ कुझु महरक ज़रूरु हूंदा। अच्छा, हिकिड़ो ॿारनि जे हवाले सां ॾिसे थो, अगरि असां फॉरेन जूं वीडियोज़ ॾिसूं था त ॿारनि जी जेका केयर थिए थी गवर्नमेंट पॉइंट ऑफ व्यू, मिसाल जी को ॿारु अगरि शिकायत बि करे थो त पेरेंट्स जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थिए थी। असांजे ॿारनि जो असां ॾिठो आहे त अक्सर नंढड़ा रोडनि ते माण्हू गाॾी हलाए थो त नंढड़ा मासूम ॿार जंहिंजी उमिरि 2-3 साल रोडनि ते फिरनि पिया, या असां ॾिठो आहे असांजा गटर बि काफ़ी खुलियल हूंदा आहिनि, काफ़ी दफ़ा इहे वाक़ियात पेश थिया आहिनि। माइट हिन में केतिरो मतिलबु उन्हनि जो किरदारु आहे, उनजी जेका बेहतियाती आहे उहा हिननि जो केतिरो सबबु बणिजे थी, छो त हिन हस्बैंड बि इहो ई चयो त आउं हुनखे अकेलो न छॾींदो आहियां, पर हिकिड़े ॾींहं लाइ हुनखे अकेलो छॾे वियुसि ॿारनि सां गॾु। त जीअं असां ॾिठो आहे त ॿारनि जी कुझु माण्हू त इलाही केयर कंदा, ॿारनि खे ॿाहिरि नथा छॾीनि, वञनि था पाण सां गॾु वठी था वञनि, वठी था अचनि, पर कुझु असांजे मुआशरे में घणा माण्हुनि जे ॿार घुमनि पिया, फिरनि पिया, त इन जे हवाले सां असांजो जेको मुआशिरो आहे इन हवाले तव्हां छा चवंदव? ॾिसो, तव्हां ॻाल्हि कई सुधरियल मुल्कनि जी ॻाल्हि कई जिते कानून जी अमलदारी आहे, ठीकु आहे, अख़लाक़ी क़दरनि जी पासदारी आहे,
ऐं जेके डिसिप्लिन्ड आहिनि, जेके मुनज़्ज़म आहिनि ऐं जेके एतमाद वारा मुआशरा आहिनि। असां जे मुआशरे में रहूं था, उन में जेकॾहिं सरेआम कंहिंजो रोड ते मर्डर थो थी वञे, उहो अदालतुनि जे अंदरि पेशियूं भुगते 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 कातिल आज़ादु था थी वञनि, ठीकु आहे, ऐं उहो उनखे इंसाफ़ कोन थो मिले। अहिड़े अणबराबरी वारे समाज जे अंदरि इहा तवका रखणु त असां को अहिड़ो को वॾो को जेको आहे न सो कमु कयूं। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न त वालदेन ते कमु थियणु खपे, समाज जे तानी पेटे ते कमु थियणु खपे। हर कंहिं माण्हू जो किरदार जो तयन थियणु खपे त किरदारु कहिड़ो हुजणु खपे, रोल कहिड़ो प्ले करिणो आहे, किथे करिणो आहे, कीअं करिणो आहे। इल्मु सभ खां वधीक जेको आहे न सो वॾे में वॾो अच्छा हथियार। सर, आख़िरी जल्दी सुवाल वाइंड अप कयूं था त जेको गवर्नमेंट जे तरफ़ां अहिड़ो को इदारो जेको ॿारनि जी प्रोटेक्शन लाइ मतिलबु डीपली कमु करे ऐं वाकई कमु करे, सिर्फ़ु नाले सां न, इहो को आहे तव्हांजे ज़हन में को? मुंहिंजी नज़र में चाइल्ड प्रोटेक्शन एक्ट त ठहिया आहिनि, ऑर्डिनेंस ठहिया आहिनि, सभु शयूं थियूं आहिनि, ऐं लिखियो मूंसे पढ़ियो ईसे, ॻाल्हि थी पूरी। ऐं अहिड़ो को वञे थो चाइल्ड लेबर आहे, उन ॾींहुं बि हिकिड़े गाॾी मूं ठहिराई पिए त उते हिकिड़ो ॿार, मूं चयो त यार तूं स्कूल कोन वियो चई मतिलबु शौक़ु कोन्हे पढ़ण जो। मूं चयो यार एटलीस्ट हूअं ई 12 बजे दुकान खुलंदा, ॿार हिकु ताईं पढ़ी करे अची सघे थो, त इन हवाले सां गवर्नमेंट खे वधीक स्ट्रिक्ट थियणु न घुरिजे। हुकूमत माई बाप आहे, हुकूमत सभु कुझु करे सघे थी, वसीला आहिनि। जेकॾहिं उहे पंहिंजे खीसनि खां ॿाहिरि कढनि ऐं पंहिंजे बैंक बैलेंस खां ॿाहिरि कढनि त पोइ घणो कुझु करे सघिजे थो। पर हीउ जेको वाक़ियो आहे ऐं हीउ तमामु वक़्ताइतो प्रोग्राम आहे, ऐं असांजा जेके बि ॾिसंदड़ आहिनि त जेकॾहिं दुही दुखे, जेकॾहिं कंहिंजे रवैये में तव्हांखे तब्दीली नज़र अचे थी, जेकॾहिं को माण्हू तव्हांखे थोरो बिगड़ियल नज़र अचे थो, जेकॾहिं थोरो उल्टो हले थो या जेको आहे उबती सुबती ॻाल्हि करे थो, त उनखे सीरियस वठनि ऐं वालदेन ॿारनि जी परवरिश कनि, उनजी हिफ़ाज़त कनि, उन्हनि जी जेका आहे न सो रहनुमाई कनि। उनखां पोइ कंहिं सुठे डॉक्टर ताईं पहुचनि। उहे नफ़्सियाती मामला जीअं इक़्तिसादी ॾेवालपणो थिए पियो, जीअं इक़्तिसादी तौर ते अणबराबरी थिए पई, इन समूरनि शयुनि सां असां इनखे सेगमेंट वाइंड अप कंदासीं। इन जे हवाले सां वाक़िए हवाले सां मैसेज ॾियो त पोइ इंशाअल्लाह। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त नफ़्सियाती बीमारियूं करे ख़ुदाबंदी कोन्हनि। रवैयनि खे चेक कयो तव्हांजे आसपास में, उहो तव्हांजो घर जो भाती हुजनि, पाड़े वारा हुजनि, राज वारा हुजनि, ऑफिस में हुजनि, ऐं जिते का तव्हां कमु कयो था उते जा माण्हू हुजनि। जेकॾहिं तव्हांजे अंदरि का ग़ैर मामूली तब्दीली महसूसु था करियो त फ़ौरन उन्हनि जी निशानदेही करियो ऐं कंहिं मुस्तनद माहिर नफ़्सियात डॉक्टर ताईं पहुचायो ऐं उनखे सही घस ॾियो त जीअं अहिड़नि वाक़ियनि खां बची सघिजे। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां आया हो ऐं तव्हां स्पेशल टाइम कढियो ऐं जेको अहम मौज़ू हो उन ते तव्हां पंहिंजा ख़्यालात जो इज़हार कयो। थैंक यू सो मच। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढी साई जो, अचूं था कुझु देरि में, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था प्रोग्राम सुबुह महिराण में। पहिरें सेगमेंट में असां सां गॾु डॉक्टर शाहनवाज़ दल असां सां गॾु आहे, जेके ज़हनी बीमारियुनि जा माहिर हुआ, जिन ॿुधायो जेको ॾुखोईंदड़ वाक़ियो थियो नवाबशाह में, उनजे हवाले सां त कहिड़ा कारण थी सघनि था जो हिकु माउ पंहिंजे ॿिनि ॿारनि खे ज़बा करे छॾे, अलाह साईं सभिनी जी हिफ़ाज़त करे। बहरहाल तमामु बहितरीनु सेगमेंट थियो। हाणे असां ॿिए सेगमेंट असांखे जॉइन कयो आहे स्टूडेंट्स आहिनि, जेके होनहार स्टूडेंट्स आहिनि तमामु बहितरीनु, उहे असां सां गॾु आहिनि। सभ खां पहिरियों जो तारुफ़ कराईंदो अलाह, पोइ इंशाअल्लाह हुन सां कचहरी थींदी। असांजी पहिरीं जेका स्टूडेंट सां गॾु आहे उहा आहे मारिया जब्बार, जेका डेवलपमेंट कम्युनिकेशन सां उनजो तालुक़ु आहे। कैसे आप ठीक हैं? जी जी अल्हम्दुलिल्लाह। असांजी ॿियो जेको असांजो महिमान आहे उहो आहे सुनील कुमार, जेके मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ में पढ़नि पिया, उहे असां सां गॾु आहिनि। असां उनखे वेलकम कंदासीं। असांजी टियों जेको असांजो महिमान आहे उहो असां सां गॾु आहे इम्ज़ा किरन। इम्ज़ा किरन बि साॻियो डिपार्टमेंट आहे, मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़। तमामु मतिलबु सुठी कचहरी थींदी इंशाअल्लाह। सभ खां पहिरीं असां वेंदासीं असांजी जेका मारिया जब्बार है। अच्छा, जो आपका जो डिपार्टमेंट है उसके हवाले से थोड़ा बताएं हमें। बेसिकली जो हमारा डिपार्टमेंट है वो डेवलपमेंट कम्युनिकेशन है कि लाइक आप रूरल एरियाज़ को कैसे डेवलप कर सकते हैं थ्रू आप कम्युनिकेशन। अब वो आपकी वर्बल हो, नॉन वर्बल हो, जैसे भी हो, लाइक आप फेस टू फेस कम्युनिकेशन कर रहे हैं या फिर आप सोशल मीडिया का यूज़ करके कर रहे हैं, तो इसी के ऊपर है, डिपेंड करती है। जर्नलिज्म भी इसमें आ जाता है, आर्टिकल्स लिखना चाहे वो आ सकता है, जो आप भी हो। अच्छा, तो इस फील्ड को आप कैसे देखते हैं? मतलब मोस्टली जो हमारे स्टूडेंट्स जो स्टडी करते हैं उनके माइंड में होता है कि मतलब स्कोप क्या है, जॉब मिलेगी नहीं मिलेगी, तो क्या समझते हैं कि इस हवाले से आपका क्या मौक़िफ़ है? पहले
तो हम लोगों को खुद को आइडिया नहीं होता था, लेकिन जब हमने टीचर्स वगैरह से पूछना शुरू वगैरह किया तो उन्होंने हमें बताया कि आपकी जॉब NGO साइड से हो सकती है, आपकी जॉब जो है जर्नलिज्म की साइड हो सकती है, आप आर्टिकल्स वगैरह लिख सकते हो, आप लाइक कहीं पे भी बैंक्स वगैरह में जाके कुछ भी आप वहाँ पे भी जॉब कर सकते हो। तो मतलब काफ़ी इसमें जॉब्स की अपॉर्चुनिटीज़ हैं। हाँ, काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे नाज़रीन त असां जेके डिपार्टमेंट्स आहिनि पढ़ाई जे लिहाज़ खां त ॾाढा फ़ाल आहिनि, लेकिन जंहिं महिल असां पास आउट करे वेंदा आहियूं त जॉब्स जा तमामु घणा इशूज़ थींदा आहिनि, काफ़ी सारा। बहरहाल उन ते असां इंशाल्लाह कचहरी कंदासीं। असांजो ॿियो जेको महिमान आहे सुनील कुमार, सुनील कुमार सां पुछंदासीं पढ़ाई उन्हनि जी कीअं पई हले ऐं मीडिया एंड कम्युनिकेशन जो छा था सम्झनि त उन में केतिरो स्कोप आहे, उहा पढ़ाई केतिरी ज़रूरी आहे? जी सर, हींअर मौजूदा दौर में जीअं त मुंहिंजे डिपार्टमेंट आहे डेवलपमेंट कम्युनिकेशन ऐं मीडिया कम्युनिकेशन, ॿई रिलेटेड हिकिड़ी फैकल्टी में आहिनि। त हींअर पाण ॾिठो हूंदो त माना केतिरा ई अलाए केतिरा केसिस हूंदा आहिनि, केतिरी इंफॉर्मेशन हूंदियूं आहिनि त उहो रूरल एरिया ताईं कोन पुॼंदी आहे। इहो ई मीडिया कम्युनिकेशन आहे जेको हाई लेवल टू लो लेवल ताईं माण्हुनि खे पुॼाईंदी आहे। त मीडिया कम्युनिकेशन को हिकिड़ो स्पेसिफिक टॉपिक न आहे, इहो त माना इलाही डिस्क्राइब टॉपिक जे ज़रिए माण्हुनि खे अलाए केतिरी असांखे इंफॉर्मेशन ॾींदा आहियूं ऐं अलाए केतिरा अर्थ जीअं त माना का मसइलो थर में का इशू थी वञे थो त यकदम कराची ताईं कीअं पहुचे, इहो ई मीडिया कम्युनिकेशन ज़रिए असां जर्नलिज़म, TV, न्यूज़पेपर, रेडियो ज़रिए असां उन्हनि खे ताईं पुॼाईंदा आहियूं। अच्छा, तव्हां जेको डिपार्टमेंट जो सिलेक्ट कयो, चूंड कई, उन में तव्हां अक्सर ईअं थींदो आहे जो तव्हां पंहिंजी चॉइसिस लिखंदा आहियो? जी जी बिल्कुलु। उन में थींदो कोन्हे, पोइ मिली वेंदो आहे, तव्हांखे ईअं मिलियो आहे तव्हांजी चॉइस? न न, मां चॉइस कयो, फर्स्ट नंबर ते इहा ई रखियो त मूंखे इहा ई मिलियो आहे। त मुंहिंजी चॉइस इहो छो त मां टॉपिक चूज़ करण जो मक़सदु इहो हुयो डेवलपमेंट कम्युनिकेशन ऐं मीडिया कम्युनिकेशन। त मां थर में रहंदुसि त असांखे इंफॉर्मेशन जी माना एतिरो माना रूरल एरिया जेको माना 100 किलोमीटर थर खां ई पोइ पियल आहिनि, उन्हनि ताईं इंफॉर्मेशन न पुॼंदी। त जॾहिं मां शहर में आयुसि त माना असां बेसिकली शहर में हूंदा त शहर ॿारनि खे न ख़बर पवंदी, शहर वारनि खे माना ख़बर पइजी वेंदी पोइ बि। मां सोचियो त असां हिननि जो ज़रियो थियूं त असां हिननि खे का न का इंफॉर्मेशन ॾियूं, असां या का शइ अहिड़ी नंढी शइ ते थर में खणी अचूं त उन्हनि जो इंफॉर्मेशन जो ज़रियो बणायूं। अच्छा, तव्हां इन ते त इंशाल्लाह कचहरी थींदी रहंदी। अच्छा, जेको तव्हां सिलेक्ट कयो, तव्हां चयो तव्हां पंहिंजी फर्स्ट चॉइस रखी, तव्हांखे इन लाइ मोटिवेट कीअं कयो? तव्हां ख़ुदि तव्हांजो या तव्हांजे दोस्तनि कयो ऐं पेरेंट्स जे तरफ़ां थियो? पेरेंट्स जे तरफ़ां थियल आहे। पेरेंट्स जे तरफ़ां माना चयो त तव्हां माना तव्हांजो कहिड़ो स्पेसिफिक टॉपिक आहे जेको तव्हां अॻियां वधाइणु चाहियो था। त मां त जीअं आज त माना यूनिवर्सिटी में आहे त मां मुंहिंजो मीडिया कम्युनिकेशन टॉपिक बेस्ट आहे, इहो डिपार्टमेंट बेस्ट आहे। त पेरेंट्स चयो त अगरि तव्हांजी चॉइस आहे त तव्हां खणी सघो था। पोइ इन मां ई मां सभु टॉपिक खयोंसीं क्लाइमेट चेंज हवाले सां। त मीडिया कम्युनिकेशन ऐं क्लाइमेट चेंज ॿिन्ही खे गॾु करे मां इन्हनि खे क्लाइमेट चेंज ते वधीक फोकस करे सघां थो। हींअर मुंहिंजा 8 खां 10 आर्टिकल्स मीन्स गूगल ते पियल आहिनि, मौजूदा आहिनि। सिंध क्लाइमेट चेंज वेबसाइट आहे, हिते टंडू मोहम्मद ख़ान जी आहे, अदनान आम साहिब जी उन जी वेबसाइट आहे, उन ते मां कमु कंदो आहियां। ऐं जेको मां हींअर रिसर्च कई आहे इहो क्लाइमेट चेंज जे हवाले सां, माना सिंध जे माण्हुनि जो छा पर्सपेक्टिव आहे, छा उनजो एटीट्यूड्स आहिनि क्लाइमेट चेंज जे हवाले सां। इहो मुंहिंजो कुझु ॾींहंनि खां पोइ माना आर्टिकल बि पब्लिश थी वेंदो, माना रिसर्च बेस। अच्छा, तव्हां बार बार चयो पिया त तव्हांजो थर ते घणो फोकस आहे। जी बिल्कुलु सर। त हीअ जेके सिंध जो पूरा नौजवान आहिनि, सभिनी खे ज़रूरत आहे, उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चओ? उन्हनि जी सर, मां इहो जेको लास्ट जो थीसिस ठाही आहे, रिसर्च ठाहियो आहे, इहो ओवरऑल सिंध जी ठाही आहे। त उन्हनि खे क्लाइमेट जी ख़बर आहे बि सही या न आहे। तव्हांजो बेसिकली तालुक किथां आहे? मुंहिंजो थरपारकर सां आहे। थरपारकर में किथे? मिठी शहर जो। मिठी, चलो मिठी मतलब मुंहिंजे दोस्त जे शहर जा आहियो। मेरा दोस्त है लाल कुमार, वो मिठी जो है। अच्छा, इम्जा किरण की तरफ आएंगे। अच्छा, आप बताएं, आपने मीडिया कम्युनिकेशन जो क्वेश्चन मैंने पूछा एक्सीडेंटली आपको मिल गया है, आपने चॉइस किया? सबसे पहले तो थैंक्स अलॉट, और मैं अपनी जो मुझे सुन रहे हैं तो उनको भी खुशामदीद कहना चाहूँगी, गरम जोशी से सलाम मेरा। तो मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ बेसिकली जर्नलिज्म, ये जो था मेरा पैशन था। इसको मैंने एक्सीडेंटली सेलेक्ट नहीं किया, ये मुझे बाय चॉइस मिला है, और ये मेरा पैशन था कि मैं ये ज्वाइन करूँ खुद। तो ये मुझे एक्सीडेंटली नहीं मिला है, ये मैंने बाय चॉइस लिया। अच्छा, बोला क्यों ज्वाइन किया? क्यों पैशन क्यों था आपको? जी, एक्चुअली देखिए, हमारे पास ऐसा होता है कि हम लोग पेरेंट्स खुद अपने बच्चों की काउंसलिंग नहीं करते। यहाँ पर काउंसलिंग स्टूडेंट्स ये समझते हैं इंटर के क्लियर करने के बाद कि हमारे पास सिर्फ 2 शोबे हैं, या तो एक डॉक्टरेट है हमारे पास, या तो हम लोग डॉक्टर बनेंगे, या तो हम इंजीनियर बनेंगे। इसके अलावा कोई तीसरा शोबा नहीं होता हमारे पास। तो SM के मेरे वालिद मोहतरम और मेरी मामा भी मुझे यही कहती थी कि आपने डिज़ाइनर बनना है या तो मैंने D.Pharm करना है। तो मेरा जो इरादा था कि नहीं, मैंने जर्नलिज्म में आना है, क्योंकि आई हैव अ पावर कि मैं अपने मुआशरे के लिए कुछ कर सकती हूँ, और आई हैव अ वॉइस, क्योंकि अकॉर्डिंग टू माई माइंड मीडिया जो है वो वॉइस है वॉइसलेस पीपल का।
तो इट्स माय फर्स्ट पैशन और माय फर्स्ट चॉइस। अच्छा, जब मीडिया की बात करते हैं, आपने कहा कि आपने जब मीडिया में अमूमन जो लोग स्टूडेंट जाते हैं उनके पास दो ऑप्शंस होते हैं, या तो आप मीडिया पे जाके जो जर्नलिज्म होता है वो करते हैं, या तो फिर इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो गवर्नमेंट का इदारा उसकी तरफ जाते हैं। तो आपके माइंड में कौन सी चीज़ है? बेसिकली आप सही कह रहे हैं कि वो तो एक कमीशन की जानिब जो ये चीज़ चली जाती है। तो मेरे माइंड में था कि मैंने खुद को ग्रो करना है, क्योंकि मैन स्ट्रीम पे प्रिंट मीडिया में या इजीली आपको जगह नहीं मिल पाती क्योंकि देयर इज़ नो स्पेस। लेकिन अगर आप सोशल मीडिया के थ्रू ग्रो करते हैं, आप अपनी ब्लॉगिंग, क्योंकि देयर आर अ लॉट ऑफ चॉइसेस, क्योंकि पहले का दौर ऐसा था कि बहुत ज़्यादा वैकेंसीज थी, लेकिन सोशल मीडिया का जैसे दौर आया है और वैकेंसीज बहुत ज़्यादा खत्म हो चुकी हैं। तो आपने मेरा माइंड ये है कि मैंने सोशल मीडिया के थ्रू ग्रो करना है, लाइक ब्लॉगिंग के थ्रू, मैंने फ्रीलांसिंग के थ्रू ग्रो करना है और व्लॉगिंग के थ्रू। तो ये हमारे पास बहुत ज़्यादा अच्छे ऑप्शंस हैं। अभी हम देखते हैं सोशल मीडिया पे तो गर्ल्स हैं तो बहुत ज़्यादा, लेकिन उनका जो व्लॉग होता है वो इसीलिए होता है कि वे मैंने ये मेकअप किया है, मैंने ये कपड़े पहने, यहाँ तक महदूद हैं। बड़ी वुमेन साइड पे जाते बड़ी कम है कि हमें नजर आए कि कोई मुआशरे की बेहतरी के लिए कोई चीज़ हो। तो आपका क्या, आप भी यही व्लॉग बनाएंगे जो मेकअप करके, या आज मैंने नया जोड़ा लिया है, या आज मैंने पिज़्ज़ा खाया है? नहीं, बेसिकली जहाँ जिसकी आप बात कर रहे हैं कि आज मैंने पिज़्ज़ा खाया, आज मैंने ये मेकअप किया है, या आज मैंने अपने बेटे का डायपर बदला है, कोई दैट्स अ डायपर। तो देखिए, इट्स नॉट अ जर्नलिज्म। ये सोशल मीडिया मेरे ख्याल के मुताबिक एक जर्नलिज्म और एक आम व्लॉगर का फर्क जो है वो खत्म हो चुका है कि चलता फिरता हर इंसान जो कि सिर्फ मोबाइल चलाता है वो ये समझता है आई एम अ जर्नलिस्ट। तो जर्नलिज्म और एक जो आम बंदा चल रहा है जिसके पास फोन है और वो सोशल मीडिया यूज कर रहा है, तो वो जर्नलिस्ट नहीं है। उनमें बहुत फर्क है कि अगर वो न्यूज, इसमें लोगों की चॉइस का बड़ा फर्क पड़ता है। मिसाल के तौर पे आप किसी सीरियस टॉपिक पे एक वीडियो बनाएं, आप उसको अपलोड करें, आप सोचें कि मैंने मुआशरे की बेहतरी के लिए चीज़ बनाई है। आपने जब वीडियो अपलोड की, आपकी वीडियो पे 1700-800 व्यूज़ आए, 4-5-6 लाइक्स आए, कमेंट कोई बड़ी मुश्किल से आया, और उसी जगह पे किसी लड़की ने मतलब कोई और हज़ारों लोगों ने कहा वाओ यू लुकिंग मतलब गॉर्जियस या इस तरह की। तो फिर आप क्या समझते हैं कि जो सीरियस काम करने वाले वो कितना इससे डिसहार्ट होते हैं? डिसहार्ट तो होते हैं, लेकिन मैं समझती हूँ कि जो ये सीरियस वर्क कर रहा है उसकी जो ऑडियंस होगी वो लॉन्ग टर्म होगी। और वहाँ जो ये डायपर चेंज कर रहा है या फिर जो वहाँ ब्यूटी हब चला रही है जो लड़की, वहाँ की ऑडियंस जो है वो लॉन्ग टर्म नहीं होगी, वो शॉर्ट टर्म ऑडियंस होगी। वो उसको बहुत कम वक्त में 1000 व्यूज तो मिल जाएंगे, उसको बहुत ज्यादा वक्त में कम व्यूज मिलेंगे, लेकिन जो इंफॉर्मेशन दे रहा है अवाम को उसकी लॉन्ग टर्म ऑडियंस होगी और उसकी प्रोफेशनल ऑडियंस होगी। तो देयर आर लॉट ऑफ डिफरेंस एक सिंपल ब्लॉगिंग में और जर्नलिज्म में। चलें इस पे तो क्योंकि ये मेरी भी फील्ड है तो इसमें मैं आपसे और बातें करूंगा। अभी वक्त हुआ है नाज़रीन, वक्त हुआ न्यूज़ ब्रेक जो केॾा न वञिजो, इंशाल्लाह कचहरी जारी रहंदी, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो वरी तव्हांजी भली कार चऊं था। प्रोग्राम सुबह मेरान में असां सां गॾु 3 होनहार स्टूडेंट्स मौजूदु आहिनि ऐं हुननि जी चॉइस बि आहे त कहिड़े टॉपिक ते कचहरी कजे। पहिरें सेगमेंट में इंट्रोडक्शन थियो, हल्की फुल्की कचहरी थी, हाणे जो थोरो वेंदासीं जेके टॉपिक उन्हनि चॉइस कया आहिनि। असां सां गॾु आहे मारिया जब्बार जेको टॉपिक पंहिंजो असांखे ॿुधायो त जेंडर इक्वलिटी। अच्छा, जेंडर इक्वलिटी पे बात करते हैं, जब भी अमूमन जब हम इस टॉपिक पे बात करते हैं तो हमारे माइंड में यही चीज़ आती है कि औरत चाहती है कि हम मर्द के मुकाबले में आएँ, या घर का काम ना करें, या झाड़ू तुम खुद लगाओ, या चाय खुद बनाओ, खाना खुद बनाओ। तो इसका जेंडर इक्वलिटी का अक्सर मकसद क्या, आपका क्या मौक़िफ़ है? मेरे ख्याल से तो यह है कि सिर्फ औरत नहीं, कहीं कहीं पे मर्दों को भी राइट के उनको राइट्स चाहिए होते हैं, कहीं पे वुमेन्स को भी राइट्स चाहिए होते हैं। अब अगर हम लोग देखें रूरल साइड पे, क्योंकि सारा डिपार्टमेंट हमारा फोकस करता है रूरल साइड पे, तो मैं उसी के ऊपर उसको लेके आऊँगी। यहाँ पे आजकल भी यही, जैसे आजकल के जो हमारे हालात चल रहे हैं, तो लोग अभी भी इसी बात को सोचते हैं कि लाइक लड़की को इंटर करवा के घर बिठा देते हैं, वो ट्यूशन पढ़ा देगी या सिलाई कढ़ाई करके घर चला लेगी। तो हमें जो है मर्दों को पढ़ाना चाहिए, लड़कों को, ताकि वो हमें आगे जाके फिर वो हमें सपोर्ट कर सके। तो मेन मोटिव होता है लड़कों के ऊपर ध्यान होता है। पर मेरा सवाल सिर्फ इतना है कि अगर जिस घर में कोई मर्द नहीं है वहाँ पे औरतें ही तो फिर घर चला रही होती हैं। अगर आप उनको पहले ही एजुकेशन दे दें तो वो जो घर घर जाके लोगों के घरों में जो काम कर रही है तो होती हैं, पहले आप इसलिए नहीं पढ़ाते कि भाई वो बाहर जाके लड़कों के साथ बैठेगी पढ़ेगी उनके साथ। देखिए, ये जो आप बात कर रही हैं कि मतलब जेंडर इक्वलिटी के हवाले से, ये बहुत कम रेशो है
कि जो आजकल बच्चे माशाल्लाह पढ़ रही हैं, बड़े कम रेयर केसेस में है कि भाई कोई नहीं पढ़ा। आजकल अगर आप देखेंगे यूनिवर्सिटी में जाएंगे तो हर मतलब तबके के लोग पढ़ रहे हैं और वालिदैन सपोर्ट भी कर रहे हैं। इशू जो मेन टॉपिक है जो 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 जाता है हाई पे जाता है वो ये है कि औरतें मतलब कि अपने हिस्से का काम नहीं कर रही। मतलब कि मर्द कमाता है, औरत का काम है घर को, तो औरत इस चीज़ से भाग रही है। वो क्यों भाग रही है? भागना तो मेरे ख्याल से नहीं भाग रही, क्योंकि हमारे जैसे जो हालात चल रहे हैं वहाँ पे अब जिसको अपॉर्चुनिटी मिल जाती है तो वो उसको जाहिर सी बात है गेन करने की कोशिश करता है। जैसे हमारे मुल्क के हालात चल रहे हैं, अगर अब एक को मिल गई है जॉब तो दूसरा उसको करना चाहिए, दूसरे को अंडरस्टैंड के लाइक वो तब तक उसको कोई अपॉर्चुनिटी मिले तो वो उसका साथ दे दे। ऐसा नहीं है कि आप सिर्फ क्या समझते हैं कि औरतों ने हमारे माशरे में, आपको पता है कि आप बस में अगर बैठे हैं तो भले मर्द कोई बैठा हो भले कोई भी हो, लड़की आ जाती है उसको उठा के बिठा देते हैं। तो नहीं, एक चीज़ है कि हमारे यहाँ औरतों ने मतलब मजलूमियत का वो मतलब ओढ़ के बहुत ज़्यादा फ़ायदा उठाया है। क्या समझते हैं आप, ये सही है पॉइंट है गलत है? नहीं, ये पॉइंट तो गलत है कि जो जाहिर सी बात है जो पहले आ गया वो उसकी चीज़ है। जैसे आपने जो बस की बात की, अब जो चीज़ है, ऐसी बहुत सारी मिसालें हैं। बहुत सी मिसालों में भी यही है कि जो अब जिसका जो चीज़ अपॉर्चुनिटी या जो भी चीज़ है अगर वो मर्द पहले हासिल कर लेता है तो देखिए हम मर्दों की तरफ से तो मुआशरे में औरतों के लिए रिस्पेक्ट है, क्योंकि एक चीज़ें हमारे एक अखलाकियात के दायरे में इस्लाम के उसके एतबार से आती हैं कि भाई हम तो रिस्पेक्ट करते हैं। लेकिन फिर औरतें जब इक्वलिटी पे बात करती हैं तो फिर मतलब मेरा कहने का मकसद ये है कि इक्वलिटी जहाँ पे इनका फ़ायदा हो वहाँ पे इक्वलिटी, जहाँ पे इनका नुकसान हो हम तो औरतें हैं, हमें बेनिफिट मिलना चाहिए। नहीं, मैं सिर्फ इतना कहना चाहूँगी कि लाइक जो औरतें होती हैं, मेरा जो सारा आर्टिकल जो मैं लिख रही थी उसमें सिर्फ यही मेरा मोटिव था कि लाइक जो औरतों को जो नहीं पढ़ा रहे या नहीं निकाल रहे उनको पढ़ाना चाहिए। चले आपका थोड़ा मौक़िफ़ थोड़ा नरम है, जो ज़्यादा थोड़ी सख्त होती है इस टॉपिक पे वो थोड़ी होती तो शायद ज़्यादा कुछ डिबेट होती। सुनील कुमार तरफ़ ईंदासीं, क्लाइमेट चेंज बेसिकली सम्झायो तव्हां जो मौक़िफ़ छा, तव्हां छा था असांखे मतिलबु तव्हां चयो ऐं कमु कयां पियो, छा था तव्हां मैसेज ॾियणु चाहियो? सर मैसेज मां इहो ॾियणु थो चाहियां त जीअं त क्लाइमेट चेंज त सिर्फ़ु पाकिस्तान में न आहे, त इहो त ओवरऑल द वर्ल्ड आहे। त हिन जे लाइ यूनाइटेड नेशन जेको माना हिकिड़ी मीटिंग रखाई हुई जेको 2015 में रखाई, SDG नाले ॾिनो वियो हुन मीटिंग ते, सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स नाले सां। हिन में जेको 15 गोल ॾिना 17 गोल ॾिना हुआ सॉरी, त हिन में जेको 30 नंबर गोल आहे इहो आहे क्लाइमेट चेंज जे हवाले सां। त हिन जो क्लाइमेट चेंज जो मक़सदु इनखे 2030 में कंप्लीट करणो आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त जेके बि ह्यूमन एक्टिविटीज़ माना जेको ह्यूमन एक्टिविटीज़ करे पियो, जीअं फॉसिल फ्यूल्स जी कार्स वग़ैरह हलाइनि पिया या मीन्स जेको अहिड़ी फैक्ट्रियूं जेको मीन्स गदलाण फैलाए पई उनखे ख़तमु कयो वञे। त इन जा हिननि सोल्यूशन बि ॾिना आहिनि। त जीअं त हींअर सोलर सिस्टम आम थी वियो आहे, विंड्स आम थी विया आहिनि, त इन्हनि जो माना या स्मोग जेको स्मोग केसिस हलनि पिया जेको हींअर जीअं माना लाहौर फर्स्ट नंबर ते ओवरऑल द वर्ल्ड, जीअं कराची 261 पॉइंट ते टुडे अॼु जी तारीख़ में 261 नंबर ते 5 या 6 नंबर ते अचे पियो। त इहे ॾाढा क्राइसिस अॻियां हली माना ख़तरनाक थींदा इंसाननि जे लाइ, न बिल्कुलु परंदनि जे लाइ, वणनि जे लाइ, सभिनी जे लाइ ख़तरनाक आहे। असांजे मुल्क में रहूं था जी जी जिथे गुरबत जो रेशो तमामु घणो आहे, असां ॾे माण्हू इन लाइ परेशान आहे त कुझु कमाए कुझु खाइण जो करे। इहे ॾिसो चोचला हुननि जा आहिनि जेके मुल्क तरक़ी याफ़्ता जिन जेके इशूज़ कोन आहिनि, पोइ उन्हनि खे इहे इशूज़ मिलनि था यार क्लाइमेट चेंज। असां ॾे माण्हू त स्ट्रगल करे पियो त उन्हनि खे त फ़र्क़ु कोन थो पए, रोड ते कचिरो पियो आहे, फैक्ट्री मां धुओं निकिरे पियो या गाॾी मां धुओं, उन्हनि खे न फ़र्क़ु कोन थो पए। त इहो शौर पोइ आवाम में कीअं ईंदो? सर इहो शौर मीडिया ज़रिए अची सघे थो। मां त इहो सोचां थो असां रिसर्च करी अॻियां माना अॻियां आवाम ताईं माना या लीडर्स जेके माना प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट उन्हनि ताईं पुॼाईंदासीं। उन्हनि जो कमु आहे अहिड़ी पॉलिसी ठाही वञनि त उन्हनि माण्हुनि खे अवेयरनेस कई वञे। असां इहो सोचींदा आहियूं पाकिस्तान में एतिरो कोन पए। सर इहो जेको फ्लड 2022 में आयो इहो ई क्लाइमेट चेंज जे करे आयो। हीअं जेको माना थंडर स्ट्रोक लाइटनिंग स्ट्राइक्स जेको आसमानी बिजली पाण जंहिंखे सिंधी में सवलो चऊं, जेको थरपारकर में हींअर माना जून खां वठी अगस्त ताईं पाकिस्तान डिज़ास्टर मैनेजमेंट तरफ़ां माना इहो रिपोर्ट ॾिनी वई आहे त 16 ॼणा मरी विया आहिनि इनमें ऐं 17 खां 18 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, 254 चौपाए माल मरी वियो आहे। इन खां अगस्त ताईं सिर्फ़ु 3 महीननि जे अंदरि इन्हनि माना क्लाइमेट चेंज एॾो माना असरु कयो आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे थरपारकर में त थरकोल लॻल आहे, इन जे करे माना वधीक अफेक्ट थियो आहे।
तो गवर्नमेंट जो में किरदार तव्हां सम्झो था बहितर आहे या अञा कमु करण या प्राइवेट एनजीओ इन्हनि खे अवेयरनेस ॾियणु खपे या अहिड़ियुनि कैंपूं हलाइणु खपनि त माण्हुनि खे अवेयरनेस ॾिनी वञे त का शइ अहिड़ी गदलां फैलिजे पई त उनखे माना आस्ते आस्ते ख़तमु कयो वञे। अच्छा, कैरियर जे हवाले तव्हां छा चवंदव, मतिलबु अगरि तव्हां पास आउट कयो था क्लाइमेट ते तव्हांजो पंहिंजी रिसर्च हले पई त तव्हां छा था सम्झो तव्हांजो फोकस छा आहे? सर मुंहिंजो फोकस इहो आहे त अहिड़ी का ऑर्गेनाइजेशन जॉइन कजे जेको क्लाइमेट चेंज जे हवाले सां पहिरीं खां कमु कंदी हुजे, या मां हींअर हिकिड़ी जॉइन कई आहे पाकिस्तान क्लाइमेट चेंज पाकिस्तान फॉरवर्ड जो एनजीओ आहे इस्लामाबाद जी, जेको मीन्स मां उनजी हींअर एम्बेसडर आहियां, त मां क्लाइमेट चेंज जे हवाले सां कमु करे रहियो आहियां। चलो बेहतर है। अच्छा, आणींदासीं इम्जा किरण। इम्जा किरण, आपको मैंने कहा कि ये मेरा फेवरेट टॉपिक है। अच्छा, आपने व्लॉगिंग कर ली, आपने कहा कि मैंने पास आउट कर लिया, हम व्लॉगिंग करेंगे, आपका किचन कैसे चलेगा ये मुझे बताएं। किचन मेरा ऐसे चलेगा कि जर्नलिज्म को तो मैं करूंगी, बट एक साइड पे देखिए मैंने अपनी ऑडियंस को अपने सोशल मीडिया के थ्रू अभी से ग्रैब करना स्टार्ट करना है, और अगर मैं अभी से ग्रैब करना स्टार्ट करूंगी तब जाकर मुझे कोई मैन स्ट्रीम या कोई प्रिंट हायर करेगा। अदरवाइज जब तक मेरी ऑडियंस नहीं होगी, कोई मुझे देखना पसंद नहीं करेगा, कोई प्रिंट या कोई मैन स्ट्रीम मुझे हायर नहीं करेगा। मतलब आप समझते हैं कि सोशल मीडिया मतलब एक सीढ़ी है, आप इट्स अ टूल, इट्स अ पावरफुल टूल। मेरे नजदीक ये बहुत एक हथियार है। पे दुनिया के अभी अगर आप बिलियनर्स पे नजर डालेंगे, जो सबसे अमीर जो लोग हैं उसमें मोस्टली आपको इसी फील्ड के मिलेंगे, कंप्यूटर्स की फील्ड के, जो नेट की साइड है, आईटी, हाँ आईटी की साइड के। तो आखिर हमारे यहाँ जो मोनेटाइजेशन है वो क्यों नहीं होती? मतलब यूट्यूब तक महदूद है, फेसबुक हो गया, ट्विटर हो गया, इंस्टाग्राम हो गया, तो वहाँ पे क्यों नहीं मतलब मोनेटाइजेशन होती? इसके इश्यूज क्या हैं? मोनेटाइजेशन सो बेसिकली यहाँ पर मैं ये कहूँ कि अमेरिका जैसे मुल्क या जर्मनी जैसे मुल्क या दूसरे फ्रांस और यूके जैसे मुल्क, वहाँ पे मोनेटाइजेशन इसलिए ज़्यादा है क्योंकि वहाँ पे आईटी का रुझान ज़्यादा है। वहाँ पे चाइना जैसे मुल्क, वहाँ पे छोटे छोटे बच्चों को ये आईटी की तलकीन दी जाती है। हमारे यहाँ पर हमें बहुत ज़्यादा थ्योरेटिकल बनाया जाता है। दैट्स व्हाई हमें आपने क्वेश्चन को नहीं लिया। देखिए मोनेटाइजेशन बेसिकली जो आपको पता है हम करते हैं जो मोनेटाइजेशन, तो उसके बाद अर्निंग होती है जी। हमारी अर्निंग नहीं होती। फेसबुक पे आपके लाखों व्यूज आ जाएं, आपके इंस्टा पे लाखों व्यूज आ जाएं, अर्निंग नहीं होती। क्या समझते हैं कि गवर्नमेंट को इस पे कितना काम सीरियसली काम करने की जरूरत है? क्योंकि जिस मुल्क में इतनी बेरोजगारी है और लोग अगर ये भी अगर इस तरफ लोग आना चाहें तो एक अच्छा एक हो सकता है रोजगार के हिसाब से, तो क्यों नहीं इस पे गवर्नमेंट काम कर रही? मेरे ख्याल से गवर्नमेंट के बहुत सारे सोर्सेज हैं, लाइक नेफ्टेक है एंड अ लॉट ऑफ सोर्सेज लाइक दीज, बट जिस तरीके से यहाँ पर अनएम्प्लॉयमेंट रेशो है, क्योंकि सोशल मीडिया के आते ही अनएम्प्लॉयमेंट बहुत ज़्यादा हो गई है क्योंकि वैकेंसीज गिर गई हैं, तो गवर्नमेंट को चाहिए आईटी की तरफ ध्यान दे और मोनेटाइजेशन यूथ को सिखाए, ताकि यूथ जो है अपने सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स लाइक फेसबुक के जरिए, क्योंकि फेसबुक के जरिए भी मोनेटाइजेशन करके पैसे कमाए जा रहे हैं, टिकटॉक के जरिए, यूट्यूब के जरिए, और वही मैं बात कर रहा हूँ कि पाकिस्तान में फेसबुक, ट्विटर पैसे नहीं दे रहे, मोनेटाइजेशन बंद है। अच्छा, आप व्लॉगिंग जब करेंगी तो आपका टॉपिक क्या होगा? मैं जनरल टॉपिक लूंगी, जैसे मैं व्लॉगिंग की साइड नहीं, मैं ब्लॉगिंग की साइड आना ज्यादा पसंद करूंगी, लिखना ज्यादा पसंद करूंगी कि मैं कोई एक प्लेटफॉर्म का चूज करूंगी लाइक वर्डप्रेस या मीडियम, और उसके थ्रू लिखकर अपने आर्टिकल्स अपनी ऑडियंस को ग्रैब करना ज्यादा पसंद। नहीं तो टॉपिक क्या होगा? मतलब जैसे मैं करता हूँ, मेरा स्पोर्ट्स टॉपिक है, तो आपका क्या टॉपिक होगा? मेरी बीट बेसिकली पॉलिटिक्स होगी। पॉलिटिक्स भी, और आई गेस के सिटीजन लाइक मैं ह्यूमन राइट्स और डेमोक्रेसी, पाकिस्तान के करंट इश्यूज पर लाइक दैट। मतलब कि आप जनरल इश्यूज पे बात करके फिर आपका ये गोल है कि आप सोशल मीडिया से फिर रेस करके जब तक आपकी पढ़ाई कंप्लीट हो फिर आप आगे जाके मेन स्ट्रीम मीडिया पे जाएं। अच्छा, आप आए प्रोग्राम में, कोई मैसेज और कैसा लगा आपको आके तो मुझे बहुत ज़्यादा अच्छा लगा एंड थैंक यू सो मच। बाकी मैसेज तो मैं यही कहूँगी कि लाइक जैसे आपने बात की कि ख़वातीन जो है वो अपनी डोमिनेंसी शो कर लेती हैं या फिर वो जो है अपने प्रॉफिट तक आते हैं, ये बात तो ठीक है, वरना फिर तो उनको मैं बोलूँगी कि लाइक वो भी थोड़ा सपोर्ट करें और जो मर्द हज़रात हैं वो भी थोड़ा सपोर्ट करें, लाइक दोनों एक दूसरे को समझने की कोशिश करें, क्योंकि अगर सिर्फ अगर औरतें ही लाइक अगर जो है माशरे में आके निकल के आएंगी और वही से काम करेंगी तो इक्वलिटी नहीं हो पाएगी। दोनों लाइक अगर औरत अगर घर का काम कर रही है, वो बाहर का करना चाहती है, तो उसे इजाज़त दी जाए कि आप जाएं बाहर काम करें। सेम अगर कोई मर्द अगर घर का काम करता है तो उसे लाइक नोट आउट किया जाता है कि तुम घर के काम करते हो,
तो अगर वो करना चाह रहे तो उसकी मर्जी है, वो भले करे और बाहर का काम भले करे, लाइक दोनों को इक्वल राइट दिए जाए। थैंक यू सो मच सुनील कुमार, अची करे कीअं लॻो ऐं हुन सां गॾोगॾु मैसेज ॾिजो। सर अची करे ॾाढो बहितरीनु लॻो, तव्हां सां मुलाक़ात थी, ऐं ॿियो मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी जो, ऐं ॾाढो शुक्रगुज़ार आहियां रवादारी फेलोशिप वारनि जंहिंजी करे असां हिते आया आहियूं। ऐं तमामु सर मां मैसेज ॾियणु चाहींदुसि त जेके बि माना ओवरऑल माना सिंध जा स्टूडेंट्स जेके यूनिवर्सिटी में वञनि था त उन्हनि खे माना बाय चॉइस ॾींदा चयो क़िस्मत सां को डिपार्टमेंट मिली वञे पोइ सिलेक्ट करे ईंदा। ॾिसो डिपार्टमेंट सभई वैल्यूबल आहिनि, तव्हां पंहिंजे पाण जे अंदरि वैल्यू ॾिसो त तव्हां में केतिरी क़ाबिलियत आहे उन डिपार्टमेंट खे अॻियां वधाइण जी। त मुंहिंजो स्पेसिफिक जो मुंहिंजो टॉपिक आहे क्लाइमेट चेंज जो, त मां अवाम खे इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त माना क्लाइमेट चेंज ते कमु करे, ह्यूमन एक्टिविटीज़ खे घटाए, फॉसिल फ्यूल्स खे घटाए या अवेयरनेस माना उन्हनि खे ॾिजे त बहितरीनु रहंदो। थैंक यू सो मच। आप इम्जा किरण, आप भी कुछ आप कैसा लगा आपको आके और कोई मैसेज देना चाहें तो? यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लगा और मैं आपकी बहुत शुक्रगुजार हूँ कि ऑडियंस की और इसके अलावा रवादारी फेलोशिप मिस सनम और मिस्टर सदाम की। मेरा एक मैसेज अपनी ऑडियंस के लिए ये होगा कि देखें जब आप जर्नलिज्म में आते हैं, मेरा क्योंकि चूँकि मेरा टॉपिक है जर्नलिज्म, तो अगर आप मीडिया कम्युनिकेशन स्टडीज़ फील्ड में आते हैं या कोई सी फील्ड में आते हैं तो एक आपके पास ग्रो करने के लिए चांस है, एक सोशल मीडिया का एक पावर है आपके पास, तो आप सोशल मीडिया के थ्रू बहुत अच्छी तरह अपने आप को ग्रैब कर सकते हैं। तो आपको सोशल मीडिया एक पावरफुल टूल को अपनाकर आई गेस आगे बढ़ना चाहिए। और हाँ, बिलखुसूस एक लड़की जो कि मुआशरा ये कहता है सुनते ही कि लड़की होकर जर्नलिज्म या लड़की होकर मीडिया या लड़की होकर मैस कम्युनिकेशन, तो लड़की और लड़का जेंडर कुछ नहीं होता, आगे बढ़ें और अपने ख्वाबों को हकीकत बनाएं। बहुत अच्छा मैसेज, बिल्कुल सही बात है। लेकिन अब ये जो तफरीक बहुत ख़त्म हो गई है, लेकिन इसमें फिर भी मेरे हिसाब से कुछ ना कुछ वुमेन साइड से एहतियात करने की ज़रूरत है, क्योंकि मोस्टली जो व्लॉगिंग है वो मतलब कि वो है जो मैंने आपको पहले बताया कि फैशन टाइप के से, तो इसमें अगर थोड़ा पॉजिटिव काम किया जाए तो बेहतर होगा। फिर आप तीनों मेहमानों का शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आए और इंशाल्लाह नाज़रीन इंशाल्लाह नेक्स्ट सेगमेंट में असां ॿिया स्टूडेंट असां सां गॾु हूंदा, तंहिंखे असां सां गॾु रहिजो, केॾा न वञिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़े ताईं भली कार चूंदा प्रोग्राम सुबह मेहरान में असां सां गॾु लास्ट सेगमेंट में स्टूडेंट्स मौजूदु हुआ। हाणे असां सां कुझु नया स्टूडेंट असां सां गॾु आहिनि। सभु खां पहिरियों तारुफ़ कराईंदो हलां, असांजी पहिरीं जेका स्टूडेंट आहे उहा आहे आमना यूसुफ, MBBS स्टूडेंट्स आहिनि। इंशाल्लाह हिन सां कचहरी थींदी, तव्हां वेलकम कयूं था प्रोग्राम में। असांजो ॿियो महिमान आसिफ़ अली, इंटरनेशनल रिलेशन्स पढ़नि पिया। आसिफ़ अली वेलकम। थैंक यू। असां टियों महिमान वकास अली खोसो, उहे बि सेम डिपार्टमेंट इंटरनेशनल रिलेशन्स, तव्हां वेलकम कयूं था। थैंक यू। आमना कीअं ठीकु आहियो? जी बिल्कुल। अच्छा, छा था सम्झो जेका तव्हांखे ख़बर आहे तव्हांजी फील्ड त अहिड़ी आहे जेका आइडियल फील्ड हूंदी आहे, छो त असांजे जंहिंमहिल तव्हांखे ख़बर आहे पेरेंट्स जो पहिरीं फोकस इहो हूंदो आहे या इंजीनियर या डॉक्टर, पर इंजीनियरिंग जी तरफ़ बि हाणे घटि, डॉक्टर हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे अगरि ॾिठो वञे त उनजे तरफ़ ई हाणे घणे में घणी आहे। छा था सम्झो मतिलबु इन में केतिरी मुश्किलात आयूं इन MBBS में वञण जे लाइ? आउं हीअ चवंदसि की पाकिस्तान में जेको आहे पावर जेकी MBBS जी एजुकेशन आहे उहा इलाही सुठी आहे, लेकिन उन MBBS जी जॻह ताईं पुॼणु इज़ वेरी डिफ़िकल्ट। ठीकु आहे, तव्हांखे जेको आहे न काफ़ी शयुनि खां गुज़रणो पवंदो आहे, लेकिन आउं चवंदसि की अगरि तव्हां महिनत करियो, तव्हां जेको आहे पैशनेट आहियो ऐं तव्हां वटि हीअ पोटेंशियल आहे की तव्हांखे ख़बर आहे की आई कैन डू इट, त तव्हां ई करे लाहींदा। हर फील्ड में पुॼणु, इहो कोन चवंदसि की सिर्फ़ु MBBS में पुॼणु डिफ़िकल्ट आहे, छोकी हर हिकिड़ी फील्ड पाण कम्पेटिटिव आहे, छोकी जीअं ई एजुकेशन जो रुझान ज़्यादा वधे पियो पाण वटि मुआशरे में, त उअं ई हर फील्ड कम्पेटिटिव थिए पई। लेकिन MBBS जेकी आहे उहा आई वुड से कि इट्स अ नोबल प्रोफेशन, छोकी पाण वटि MBBS खे इलाही नोबल कंसिडर कबो आहे, ऐं उहा आहे बि सही। त उनमें जेको आहे न ओतिरो ई हर कंहिंजो दिलि कंदो आहे की आउं हिन फील्ड में वञा। ऐं पर आउं हीअ चवंदसि की फील्ड में तॾहिं ई अचो MBBS टीम में जॾहिं तव्हांखे ख़बर आहे की तव्हांजो जेको मक़सदु आहे एक्चुअली ह्यूमैनिटी खे सर्व करण जो आहे, रादर देन की तव्हांजो इहो मक़सदु हुजे की आउं जेको आहे थोरो घणो जेको आहे पैसो कमाए लाहियां या छा। इन जे अलावा अगरि तव्हांखे सच में ह्यूमैनिटी खे सर्व करिणो आहे त तव्हां हिन फील्ड में अचो, छोकी उन खां पोइ ई तव्हां जेको आहे न फॉर अ लॉन्ग टाइम हिन फील्ड में हली सघंदा, छोकी जॾहिं तव्हांजो मक़सदु रियल हूंदो तॾहिं तव्हां हली सघंदा हर फील्ड में। तव्हां लॻे थो लाड़ साइड जा आहियो? जी जी हा, असांजी एक्सेंट मां लॻे पियो। अच्छा, आसिफ़ अली,
छा था सम्झो इंटरनेशनल रिलेशन्स अमूमन मूं चयो त जेको फोकस हूंदो आहे MBBS या इंजीनियर, हीअ जेका फील्ड तव्हां चूज़ कई मजबूरी में कई, छो त डिपार्टमेंट लिखबा आहिनि, पहिरियों हीअ लिख ॿियो हीअ लिख, पोइ जंहिंमें थी तव्हांजी बि ईअं थी? न, असल में एक्चुअली अगरि ॾिठो वञे त असांजी तरफ़ जेको यानी कश्मीर जो इलाइक़ो थी वियो या नॉर्दर्न सिंध थी वियो, त उन तरफ़ ज़्यादातर इहो ई असांखे ॿुधायो वेंदो आहे, इहा ई ॻाल्हि कन में भरी वेंदी आहे त तव्हांजे लाइ फील्ड आहे त सिर्फ़ु यानी या त इंजीनियरिंग कयो या त मेडिकल कयो, यानी हींअर तव्हां ॾिसो त सोशल साइंसिस बि अची वई आहे, इवन IT अची वई आहे, यानी उनखे अलावा ॿिया फील्ड अची विया आहिनि, त उन तरफ़ ॿारनि जो ज़्यादा तवजो वेंदो न आहे। लेकिन असांखे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त फील्ड ॿिया बि आहिनि, लाइफ में ॿिया अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि। तव्हां ॾिसो जीअं मूं बैन अल-क़ौमी तालुकात खयो आहे, यानी इंटरनेशनल रिलेशन्स, त इंटरनेशनल रिलेशन्स जेको आहे उहो पर्टिकुलरली ईअं हूंदो आहे त मुख़्तलिफ़ जेका कंट्रीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ जेका स्टेट आहिनि, रियासतूं आहिनि, उन्हनि जा पाण में तालुकात कीअं आहिनि। हीअ फील्ड जेकी आहे इंटरडिसिप्लिनरी आहे। जीअं तव्हां ॾिसो इकोनॉमिक्स असां पढ़ंदा आहियूं सोशल साइंस में या सोशोलॉजी पढ़ंदा आहियूं, त इकोनॉमिक्स जेकी आहे उनमें इहा त अगरि ट्रेड थो थिए या तिजारत थिए थी मुल्कनि जे विच में, त उहो बि इन फील्ड में यानी इंटरनेशनल रिलेशन्स में कवर थियो अथव। वैलिड रीज़न त आहिनि। ॾिसो तव्हां जंहिं महिल डिग्री खणी वञो था, छा MBBS ठीकु आहे, ओके, गवर्नमेंट न मिली त NGO साइड ते माण्हू हलियो वेंदो। इंटरनेशनल रिलेशन डिग्री तव्हां खणी वेंदो, छा स्कोप आहे? मतिलबु ॾिसो इन दी एंड जंहिं महिल तव्हां पढ़ाई करे बसि कयो था त सभ खां पहिरियों प्रेशर इहो हूंदो आहे त अर्निंग करणी आहे, त पोइ अर्निंग लाइ मतिलबु छा जो स्कोप आहे? ॾिसो डिग्री जेकी आहे न, मां सम्झंदो आहियां त डिग्री का बि या को बि डिपार्टमेंट जेको आहे उहो इंसान जो ज़ाया नथो वञे अगरि बशर्त उहो महिनत करे। सिर्फ़ु डिग्री त न आहे न, तव्हांजी एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ बि थी वई। अगरि तव्हां ॿिनि ऑर्गेनाइज़ेशन्स में ॿाहिरि निकिरो था, एक्टिव रहो था, यानी हिकु त पंहिंजो तव्हांजो यानी एकेडमिक परफॉर्मेंस बि सुठो हुजे, ॿियो तव्हांजी जेको आहे मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स में अगरि तव्हां वर्कआउट कयो था या राइटिंग ते फोकस कयो था या रीडिंग ते फोकस कयो था या रिसर्च ते फोकस कयो था, तव्हांजे लाइ चांसिस आहिनि। मुख़्तलिफ़ NGOs में तव्हां ॾिसो, मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स थी वियो, ॿिया जेका डिपार्टमेंट्स थी विया, उनमें तव्हांखे यानी चांस मिली सघे थो आसानी सां इन फील्ड में निकिरणु। चलो, इहो तव्हां इन फ्यूचर पुछिबो। अच्छा वकास अली, तव्हां ॿुधायो पंहिंजो, तव्हां जेको ई चॉइस कयो, मतिलबु जीअं मूं चयो त इतफ़ाक़ सां थी वियो या तव्हां ॿियो कुझु पढ़णु चाहियो पिया? न, एक्चुअली मुंहिंजी इहा फर्स्ट चॉइस हुई, ऐं बेसिकली त इंटरनेशनल रिलेशन्स या पॉलिटिकल साइंस या अहिड़ा हिकु डिपार्टमेंट हूंदा आहिनि, काफ़ी ॿार जेके हूंदा आहिनि उहे चूज़ इन लाइ कंदा आहिनि त उन्हनि खे अॻियां CSS करणी आहे। मुंहिंजो बि शुरू में इहो ई हो ऐं स्टिल इहो आहे, बट इन खे हिकिड़ो एज़ अ ऑप्शन मूं रखियो आहे, छो जो हिन फील्ड में अचण खां पोइ ऐं ॿिया रिसर्च वग़ैरह करण खां पोइ ख़बर पई की हीअ इलाही वास्ट जेका फील्ड आहे, हिन में माण्हू जेको आहे उहो डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन्स, डिफरेंट जेके रिसर्च इंस्टीट्यूट्स आहिनि ऐं ॿियो बि इलाही कुझु कमु करे सघे थो, ऐं न्यूक्लियर स्टडीज़ में माण्हू जेको आहे उहो अॻियां वञी सघे थो। उन जी वॾी जेका आहे न हिन फील्ड में उन जी वॾी वैल्यू आहे। ऐं कल्ह ई मूं ॾिठो पे ॿाहिरि जेको आहे न, ॿाहिरि जीअं अमेरिका साइड या यूरोप साइड, इन फील्ड जी वॾी इंपॉर्टेंस आहे। उते जेके आहिनि न इलाही इंस्टीट्यूट्स जेके हूंदा आहिनि, उहे फॉरेन जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे फेलोशिप्स ॾींदा आहिनि, उन्हनि खे स्कॉलरशिप्स ॾींदा आहिनि डिफरेंट। त हीअ तमामु वास्ट फील्ड आहे ऐं हिन में माण्हू इलाही कुझु अॻियां हली हासिलु करे थो सघे। सिर्फ़ु गवर्नमेंटल जॉब्स ऐं CSS हिन में न आहे, बाक़ी ॿियो कुझु बि इलाही आहे हिन में। चलो, तव्हां टिनी खे मतिलबु बेस्ट ऑफ लक, इनशाला तव्हां कामयाबु थींदव। अच्छा आमना, तव्हां हिकिड़ो पंहिंजो डिबेट त न चइजो, तव्हां हिकिड़ो टॉपिक लिखायो, यूथ लीडरशिप, छा था चवणु चाहियो? बेसिकली चवण थी चाहियां कि पाण वटि जेको आहे, पंहिंजी जेकी यूथ आहे उहा इलाही कम्पेटिटिव आहे, इलाही पैशनेट आहे, ऐं पंहिंजी जेकी यूथ आहे न, पाण वटि पंहिंजे मुल्क में इलाही अहिड़ा मसइला आहिनि जिते अगरि यूथ कमु करणु स्टार्ट करे त उहे मसइला काफ़ी हद तक हल था थी सघनि। ऐं आउं इहो चवंदसि कि पंहिंजी जेकी यूथ आहे न, उहा अॻियां जी जनरेशन आहे जेकी अॻियां वधी, पाण वटि जेतिरा बि मसइला आहिनि न, उहा इलाही ज़्यादा हद ताईं अॻियां हली वधी वेंदा ऐं उन्हनि खे पोइ यूथ खे ई फेस करणो पवंदो। त अगरि पाण हींअर साणी पंहिंजी जेकी यूथ आहे उन में लीडरशिप आणियूं, उन्हनि खे एजुकेट करियूं कि तव्हांखे जेको आहे न के मसइले खे कीअं टैकल कबो आहे, ऐं उन्हनि खे बेसिकली पाण सोल्यूशन बेस्ड लर्निंग जॾहिं स्टार्ट कंदासीं न, पाण उन्हनि यूथ खे अलाउ कंदासीं, अहिड़ी अपॉर्चुनिटीज़ ॾींदासीं कि उहे सोल्यूशन्स खे ड्राइव करे सघनि। त जी कचहरी थींदी, असां ईंदासीं पंहिंजो वकास अली तरफ़। वकास अली, छो त असांजो हिन सेगमेंट में महिमान आहे, पोइ असां ॿियो महिमान सां गॾु। वकास, तव्हां छा था सम्झो त तव्हां इहो चओ त मतिलबु इन जो स्कोप इलाही आहे, इलाही मतिलबु इन में तव्हां छा था सम्झो तव्हां हिन में कामयाबु थींदव? इंशाल्लाह ज़रूरु। असल में ही हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंमें अगरि 4 साल ॿार बैचलर्स पढ़े थो
अगरि हू मथां मथां पढ़ी थो वञे त अॻियां हुन लाइ कुझु ख़ासि कोन्हे हिन में। अच्छा तव्हांजो पंहिंजो जेको एजुकेशन जेको तव्हांजो टॉपिक हो एजुकेशन ते चवंदा एजुकेशन छा था सम्झो त असांजी एजुकेशन कीअं आहे मतिलबु मुतमैन आहियो तव्हां सिस्टम जेको आहे एजुकेशन जो? कुझु ख़ासि मुतमैन ऐं कोन आहियां उन जो इहो मतिलबु आहे उन इहा वजह आहे की मूंखे शुरू में ख़ुदि बि इंटर खां पोइ कुझु टाइम जेको आहे न ऐं हेॾां होॾां बि थियुसि केॾी महिल IT जी तरफ़ केॾी महिल कंप्यूटर साइंस छो जो इहा इलाही इमर्जिंग फील्ड आहे त काफ़ी सारे दोस्तनि वग़ैरह चयो त हीअ इमर्जिंग फील्ड आहे तव्हां हिन में वञो त कुझु मतिलबु टाइम ऐं पाण जेको आहे न भटकियो हुउसि उन खां पोइ ऐं इन डिसीशन ते आयुसि त मूंखे इंटरनेशनल रिलेशन्स में वञिणो आहे। इन जो मतिलबु इहो आहे इन जी वजह इहा आहे छो जो असांजी कैरियर काउंसलिंग कान थींदी आहे असांजे स्कूलनि में या इवन असांजे घरनि में बि कैरियर काउंसलिंग कान थींदी आहे रुॻो माण्हू ट्यूशन ते वञे स्कूल वञे पढ़ाई करे बसि इहो ई आहे। न त इन पोइ कहिड़ा कारण सम्झो था छो त ॾिठो वियो आहे त असांजो सिस्टम हिकिड़ो ठहियलु आहे त भाई सुबुह जो उथंदो स्कूल वेंदो वरी ईंदो वरी ट्यूशन ते वेंदो पेरेंट्स जो मोस्टली फोकस न हूंदो आहे त इन जा मतिलबु पोइ इहो ई ॾिठो त इंटर करे वठंदो पोइ वरी ॿियो को कमु कंदो त छा था सम्झो त जेको टेक्निकली जेका फील्ड आहे जीअं मतिलबु असांखे ख़बर आहे असांजी प्लैनिंग हुजे त इन फ्यूचर ही ॿार असांखे कंदो छा छो त अधु तव्हांजी प्लैनिंग तव्हांजा पेरेंट्स कंदा आहिनि त असांजो जेको पेरेंट्स जी जेका प्लैनिंग हूंदी आहे उहा इन में केतिरी इन्वॉल्व थी सघे? एक्चुअली पेरेंट्स जो वॾो रोल हूंदो आहे इन में ऐं त हिकिड़े ॻोठ मां जेको आहे उहो हिते हैदराबाद में नंढो होसि त आयो हुउसि पंहिंजे वॾे भाउ खां गॾु पेरेंट्स जो एक्चुअली वॾो रोल हूंदो आहे त उहो ॿार खे डिफरेंट शयुनि जे बारे में ॿुधाइनि डिफरेंट फील्ड्स जे बारे में सेखारनि ॿुधाइनि ताकी हू जेको आहे न काफ़ी फील्ड्स खे एक्सप्लोर करे पोइ हुनखे मतिलबु थोरो वॾो थिए 8वीं क्लास में या 9वीं 10वीं में आहे त हुनखे ख़बर पए हिन फील्ड में हीअ थींदो आहे हिन में हीअ थींदो आहे पोइ हुनजो जेको इंट्रस्ट वग़ैरह आहे न त हू पाण ई ॾिसे त अच्छा मूंखे हिन फील्ड में वञिणो आहे या हिन में वञिणो आहे त पेरेंट्स जेको आहे उहो तमामु वॾो इम्पॉर्टेंट रोल प्ले कंदा आहिनि ऐं पेरेंट्स खे घुरिजे त पंहिंजे ॿारनि खे इन बारे में कैरियर काउंसलिंग कनि उन्हनि खे एजुकेट कनि ऐं उन्हनि खे ॿुधाइनि। भई एटलीस्ट हाणे काफ़ी अवेयरनेस अची वई आहे पेरेंट्स काफ़ी बाशऊर थी विया आहिनि पर अञा बि हिन ते जेके घणा ॿहिराड़ी वारे उते कमु करण जी घणी ज़रूरत आहे। अच्छा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आयो वेंदे वेंदे असांजे नाज़रीन को मैसेज ज़रूरु ॾिजो। मुंहिंजो इहो ई मैसेज आहे की जेको आहे पंहिंजो पाण में माण्हू तालुकात सुठा रखे पंहिंजो पाण में मोहबत पैदा करे ऐं हिक ॿिए जी हेल्प ज़रूरु करे छो जो अॼुकल्ह जेका आहे न हेल्प जेका आहे उहो घटि माण्हू हिक ॿिए जी कंदा आहिनि त हेल्प कजे हिक ॿिए जी मदद कजे। प्रोग्राम में अची करे कीअं लॻो? फस्ट एक्सपीरियंस आहे लाइव अचण जो तमामु बहितरीनु लॻो तमामु सुठो पियो लॻे। चलो थैंक यू सो मच महिरबानी तव्हांजी तव्हां असांजे में आयो। अच्छा नाज़रीन वक़्तु थियो आहे हिन नंढी साई जो इंशाल्लाह नेक्स्ट सेगमेंट में असां हिकु नओं महिमान बि जुड़ंदो तंहिंखां असां गॾु जो केॾा न वञो। वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़े तव्हां भली कार चवंदा प्रोग्राम सुबुह मेराण में असांखे हिकु नए महिमान नए स्टूडेंट जॉइन कयो आहे राजा अनिल मेंगवाड़ असां हुननि खे वेलकम कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में पाण LLB पढ़नि पिया इनशाला हिननि सां बि कचहरी कंदासीं। पहिरीं असां वेंदासीं जेका पहिरीं महिमान आहे आमना यूसुफ। अच्छा आपने तव्हां यूथ लीडरशिप जी ॻाल्हि कई उहो मुल्क जंहिं मुल्क में लीडर पींघे में पैदा थींदो आहे त भाई हीउ लीडर आहे असांजो मुल्क अञा उहो माना पैदा थियो आहे उनखे डिक्लेयर कयो वेंदो आहे त हीअ असांजो फ्यूचर जो प्राइम मिनिस्टर आहे। तव्हां में केतिरी बि क़ाबिलियत हुजे तव्हां में केतिरो बि हुजे उनखे न ॾिठो वेंदो आहे कॉम्पिटेंट माण्हू उन्हनि जो इन दी एंड कॉम्पिटेंट माण्हू जेके तव्हांजा बाक़ाइदे वेल कॉम्पिटेंट उन्हनि माण्हुनि जे पोयां बीठा हूंदा आहिनि लाइन में तव्हां उते सम्झो था त यूथ लीडरशिप या इन तरह जो को कॉन्सेप्ट हली सघे थो? आउं चवंदसि की हिन जो इलाही बेसिक आंसर आहे की तव्हांखे जेको आहे न जॾहिं तव्हां पंहिंजी यूथ खे एजुकेट कंदा न जॾहिं तव्हांजो जेको माशरो आहे उहो एजुकेटेड आहे तॾहिं उनखे ख़बर हूंदी की मूंखे कहिड़े लीडर खे सिलेक्ट करिणो आहे। एक्चुअली पाण वटि मसइलो इहो आहे की पाण वटि लीडरशिप जो जेको कॉन्सेप्ट आहे न उनखे ई पाण फंडामेंटली ग़लति करे छॾियो आहे। जीअं तव्हां चयो की लाइक वी हैव बॉर्न लीडर्स राइट की माण्हू पैदा थींदो आहे तव्हां चओ पिया की उहो इन्फ्लुएंशियल फैमिली मां आहे त उहो लीडर थी वेंदो छो की उन वटि उहे रिसोर्सिस आहिनि पर लीडर उहो कोन हूंदो आहे। लीडर उहो हूंदो आहे जेको एक्चुअली तव्हां वटि लाइफ अची तव्हांजे मसइलनि खे हल करे उन ते कमु करे। ऐं आउं ई बिलीव कंदी आहियां की जॾहिं तव्हां न हिकिड़ो त इहो हूंदो आहे की पाण बसि इहे चई छॾियूं की हिन आवाम जो कुझु थी कोन थो सघे। हिकिड़ो इहो हूंदो आहे की तव्हां कोशिशि करे ॾिसो। आउं इहो चवंदसि की जीअं आउं आहियां आई एम एन एजुकेटेड पर्सन राइट त अगरि आउं की लीडर खे सिलेक्ट कंदसि आउं वोट कंदसि त मूंखे ख़बर आहे की आउं उन माण्हू लाइ वोट कंदसि जेको मूंखे ख़बर आहे कमु कंदो। जी जी कॉम्पिटेंट माण्हू बीही करे तकरीर कंदा आहिनि जी
पर उहे वीचारा ग़रीब हूंदा आहिनि त चवंदा आहिनि त पोइ उनखे छा चवंदा आहिनि जेके ॿुधंदा आहिनि चरियो थी वियो आहे इनखे त पंहिंजे घर वारा बि वोट कोन ॾींदा या इहे मिसाल बि लतीफ़नि जी सूरत ॿुधण ईंदा आहिनि यार हीअ मूंखे 3 वोट मिलिया आहिनि हिकिड़ो त मुंहिंजो आहे हिकिड़ो मुंहिंजी घरवारी जो आहे हीअ 3 वोट कंहिं ॾिनो आहे त छा था सम्झो उन मुल्क में शऊर अची सघे थो शऊर शुरू कंदासीं तॾहिं ईंदो न पाण वटि इहो ई आहे की जीअं आउं चवणु थी चाहियां की पाण वटि जेके यूथ आहे न तव्हां यूथ जी जॾहिं इन्वॉल्वमेंट आणींदा न तॾहिं ई पंहिंजो मुआशिरो अॻियां वधी सघंदो यूथ बि उहो ई कामयाबु आहे जेका जुतियूं सिधियूं करे थी यूथ पंहिंजी इलाही अहिड़ी हद ताईं बि यूथ आहे जीअं असां बि उन यूथ जा हिसो आहियूं त इलाही हद ताईं अहिड़ी यूथ बि आहे जेकी इलाही कम्पेटिटिव आहे जेकी असल में मसइलनि ते कमु करे पई ऐं इलाही मल्टीपल यूथ ऑर्गेनाइज़ेशन्स में अञा थी कमु करे चुकी आहियां ऐं हीअं बि पार्ट आहियां ऐं उन सभिनी में न ऐं हिकिड़ो इंसान जेको आहे न उनजी पंहिंजी हिकिड़ी स्टोरी आहे ऐं उहो हिकिड़े प्रॉब्लम ते वर्क पियो करे इलाही नंढे लेवल ते पर उहो कमु कनि पिया त आउं इहा बिलीव थी करियां की अगरि पंहिंजी जेकी यूथ आहे न उनखे अपॉर्चुनिटीज़ थोरे वॾे स्केल ते पाण ॾींदासीं त उहो पंहिंजे मुल्क खे इलाही अॻियां वधाए थियूं सघनि छोकी जॾहिं पंहिंजे मुल्क में जेके मेजॉरिटी में जेका मसइला आहिनि न उन्हनि खे छोकी पंहिंजी गवर्नमेंट उन्हनि खे इलाही हद ताईं हल कोन पई करे सघे त शायदि अगरि गवर्नमेंट यूथ खे जेको आहे अपॉर्चुनिटी ॾे की उहे सोल्यूशन्स ते वर्क करे सघनि त शायदि पंहिंजी अॻियां वधी सघे मुल्क गवर्नमेंट कीअं ॾींदो ख़ुदि लीडरशिप में ॿियनि खे बहरहाल तव्हांजी पॉइंट त वैलिड आहे पर अफ़सोस सां जो असांजो मुआशिरो अहिड़ो आहे जो छा थो करे सघिजे अच्छा असां ईंदासीं असांजो ॿियो महिमान जेको आहे पंहिंजो आसिफ़ अली तव्हां क्लाइमेट चेंज जे बारे में चयो तव्हां ॻाल्हाईंदव छा था सम्झो क्लाइमेट चेंज असां पहिरीं बि गुफ़्तगू कई त केतिरो मतिलबु वैलिड टॉपिक आहे या वैलिड जेको आहे एजुकेशन जो ज़रूरी आहे इन तरफ़ छा था सम्झो ॾिसो को बि अगरि टॉपिक हुजे न या को बि इशू हुजे उन जे डेप्थ खे ॾिसण जे लाइ उनजी गहराई खे ॾिसण जे लाइ उनजा कॉन्सिक्वेंसिस या उनजा रिज़ल्ट ॾिसबा क्लाइमेट चेंज हिकिड़ो ट्रम या टॉपिक न आहे क्लाइमेट चेंज तव्हां चई सघो त हिकिड़ो डिज़ास्टर आहे हे उहो डिज़ास्टर आहे जेको तक़रीबन पूरी दुनिया खे हाणे लपेट में आणे चुको आहे तव्हां ग्लोबल वार्मिंग ॾिसो उनजी वजह सां वेदर पैटर्न चेंज थियनि था मॉनसून ऐं मौसमियात पाकिस्तान जी त ख़ैर एग्रीकल्चरल सोसाइटी आहे असांजी सोसाइटी जेकी आहे पाकिस्तान जी उहो डिपेंडेंट ई एग्रीकल्चर ते इंडस्ट्रीज़ ते न आहे त तव्हां ॾिसो इन मॉनसून जी वजह सां इन फ्लड्स जी वजह सां बोट जी वजह सां तव्हां ॾिसो केतिरा इलाइक़ा तबाह थी विया एग्रीकल्चर तबाह थी वई असांजा जेका फार्मर हुया हारी हुया उहो रस्तनि ते अची विया तव्हां पाण मिसाल वठो 2022 वारो फ्लड त हीअ यानी जेको क्लाइमेट चेंज जो इशू आहे न हीअ ज़रूरी न आहे त को सिर्फ़ु इन्वायरमेंटल साइंस डिपार्टमेंट जो हुजे त सिर्फ़ु उहो ई इन इशू ते कमु करे छो जो हीअ क्लाइमेट चेंज जॾहिं अचे थो त हीअ अॻियां कंहिं बि शइ खे नथो ॾिसे त अॻियां स्टूडेंट आहे या अॻियां टीचर आहे अॻियां गवर्नमेंट आहे अॻियां कहिड़ो कंट्री आहे कहिड़ो मुल्क आहे कहिड़ी ज़ात आहे पात कुझु बि नथो ॾिसे जेकी बि शइ जे अॻियां अची थी वञे उनखे डिस्ट्रॉय थो करे छॾे इन जे लाइ मां सम्झां थो त हिन शइ ते कमु करणु तमामु ज़्यादा लाज़मी आहे छो जो असांजे मुल्क में त एतिरो बि असां कोन था वठी सघूं ख़बरचार जीअं असीं कुझु सालनि खां ॾिसूं पिया त जेको सर्दी जो पीक टाइम आहे उहो मोकिलनि खां पोइ थो अचे असांजा इहो डिसाइड कोन करे असांजो डिसाइड थियल आहे हिन ॾींहुं खां वठी हिन ॾींहं ताईं मोकल थींदी हालांकि जून जुलाई जो तव्हां एक्सपीरियंस कयो जून जुलाई में एतिरी गर्मी कोन हुई पर असांजो फिक्स थियल आहे जून जुलाई मोकलूं थींदियूं गर्मी पोइ पई अचे अगरि गर्मियुनि जी मोकल आहे त गर्मी जे पीक टाइम ते त असांजा त इहो ई न पिया ख़बर असां वठी सघूं त यार सियारे जी मोकल कॾहिं करणी आहे गर्मी जी मोकल करणी त उते इहो कीअं थो थी सघे असल में ॾिसो अॼु खां 8 साल पहिरां जेको हूंदो हुयो न तव्हां ॾिसो त यानी पूरा जेका आहे न तव्हां ॾिसो विंटर बि हूंदो हुयो समर बि हूंदो हुयो स्प्रिंग ऑटम इहे सभु हूंदा हुआ वेदर हाणे तव्हां ॾिसो ऑलमोस्ट जेको आहे पंहिंजो विंटर ऐं समर तव्हांखे मिलंदो ऐं ॿिया जेका आहिनि ऑटम थी वियो स्प्रिंग थी वियो उहो डिसअपियर थी चुको आहे यानी 8 महीना तक़रीबन गर्मी हलंदी आहे ऐं 4 महीना सर्दी हलंदी आहे अॼु खां 8 साल 5 साल 3 साल पहिरां जेका आहे तव्हां ॾिसी सघो पिया त उन वक़्तु मौसम जेको हुयो उहो मतिलबु डिवाइडिड हो सही तरीक़े सां हींअर उहो यानी हिसो ई यानी जेको ॿाहिरि वारो हिसो उहो ख़तमु थी चुको आहे क्लाइमेट चेंज जी वजह सां त हे उहा मोकिलूं त तव्हां ॾिसो ट्रेडिशनली असां शुरू खां वठी जून जुलाई में ई कंदा अचूं पिया त हाणे उहो ई सिलसिलो मां सम्झां थो जारी रहे हा को टाइम ईंदो जून जुलाई में सर्दी हूंदियूं पर लिखिबो आहे जून जुलाई में गर्मी जी मोकिलूं अच्छा अनिल कुमार मेंगवाड़े तरफ़ ईंदासीं तव्हां जेको हीअ डिपार्टमेंट या पढ़ाई चॉइस आहे कई या एक्सीडेंटली कई तव्हां इहो मुंहिंजी चॉइस हुई फर्स्ट चॉइस हुई छा जे करे छा था सम्झो तव्हांजो मुआशिरे में ज़ुल्म ज़्यादतियूं वधीक आहिनि उन जे लाइ या ॾिसो था त एज़ ए फील्ड जॉब वग़ैरह स्कोप सुठो आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त बिल्कुलु इन सोसाइटी में असां ॾिसूं पिया त जेको आहे वायलेशन थिए पई उहो ह्यूमन राइट्स आहे असां जेके राइट्स आहिनि फंडामेंटल राइट्स आहिनि त इन जे करे वायलेशन थिए पई असांजी सोसाइटी में उहे शयूं एग्ज़िस्ट नथियूं कनि असांखे मिलियूं त वयूं आहिनि बाय लॉ
पर उहे एग्ज़िस्ट नथियूं कनि। हाणे उन्हनि खे जेके असांजे सोसाइटी में उते माण्हू जेके आहिनि ठीकु आहे उहे पढ़ियल न आहिनि, अनपढ़ियल जाम आहिनि, त हाणे उन्हनि खे ख़बर न आहे त इहो प्रोसेस कीअं आहे, असांखे उन शइ ताईं कीअं पहुचणो आहे, असांखे पंहिंजा जेके राइट्स आहिनि उहे कीअं पंहिंजी स्टेट खां गेन करणा आहिनि, अचीव करणा आहिनि। त इन जे करे असां ॾिठो त मूं पंहिंजी ॻाल्हि कयां मां त मूं ॾिठो त इहा फील्ड चूज़ कयां जंहिंसां उन्हनि माण्हुनि जो मतिलबु जेके असांजे जेके सोसाइटी में वायलेशन थिए पई राइट्स जी, उन्हनि खे उहे उन्हनि शयुनि खां अवेयर कयां, उन्हनि खे उहे स्टेट खां अचीव कराए ॾियां। ऐं पंहिंजी बि इहा हिकिड़ी जर्नी आहे, इन में पाण बि पंहिंजी बि ग्रोथ थींदी। त इहो ई मुंहिंजो मेन मोटिव हो त आउं लॉ चूज़ कयां, छो त असांजे स्टेट में रहूं पिया, हिते हींअर मतिलबु तव्हांखे जेकॾहिं लॉ जी नॉलेज आहे, भले कहिड़े बि डिपार्टमेंट सां उहो तालुक़ु रखे थो, उनखे लॉ जी नॉलेज हुअणु लाज़मी आहे। त असांजो कमु बि इन ते ई रहियो आहे। असां फील्ड त असांजी लॉ आहे, पर असां जॾहिं सेशन वग़ैरह कराईंदा आहियूं, अवेयर कंदा आहियूं माण्हुनि खां, छो त मल्टीपल ऑर्गेनाइज़ेशन में कमु कयां पियो, त उन्हनि असांजो इहो मेन हूंदो आहे मक़सदु त उन्हनि खे इन्हनि शयुनि खां अवेयर कयूं, उन्हनि जा जेके राइट्स आहिनि, जो वायलेशन जेका हिते थिए पई इन स्टेट में, त इहो ई मुंहिंजो मक़सदु हो। तव्हांजे फैमिली बैकग्राउंड में आहियो, तव्हांजे मतिलबु वालदेन मतिलबु केतिरा पढ़ियल लिखियल आहिनि या जेको तव्हांजो फैमिली बैकग्राउंड उनजे हवाले सां थोरो ॿुधाइजो। मुंहिंजे बाबा जो नालो रमेश मेघवाड़ आहे, उहे पाण टीचर आहिनि उते ई राजचंद राठौड़ गवर्नमेंट हाई स्कूल चेलार में, जेको मुंहिंजो विलेज आहे। चेलार किथे आहे इहो? चेलार इहो मिठी खां 30 किलोमीटर आहे। मिठी आहे, सही सही। जी जी। पोइ उते कीअं मतिलबु पढ़ाई उते कीअं आहे, उते केतिरो शौक़ु आहे पढ़ाई जो? माशाल्लाह पढ़ाई तमामु बहितरीनु आहे। असां वटि त जॾहिं आउं पढ़ंदो हुउसि तॾहिं त प्राइवेट स्कूल जो कॉन्सेप्ट कोन हो, हींअर त थोरो घणो अची वियो आहे। त असां पढ़िया ई गवर्नमेंट स्कूल में आहियूं, मुंहिंजे बाबा बि उन साॻी स्कूल में टीचर आहे, उतां ई आऊं पंहिंजी जेका आहे स्कूलिंग कई आहे। त तमामु बहितरीनु ऐं ॾाढी फस्ट क्लास पढ़ाई आहे। न अक्सर हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट ईंदो आहे जेके थर साइड ते आहिनि, त उते मतिलबु इहो ई असांखे हमेशह इहो ई ॿुधण में ईंदो आहे, ॾुखो ईंदड़ ख़बरूं त एजुकेशन न आहे, सहूलियतूं न आहिनि। त छा था सम्झो तव्हां बि उते खां निकिरी करे आया त केतिरी मुश्किलात तव्हां नज़र आहिनि? बिल्कुलु मुश्किलातूं हर हंधि आहिनि। ठीकु आहे, हाणे असां जिते रहूं पिया जंहिं स्कूल में असां जेका पढ़ाई कईसीं, मुश्किलातूं त खोड़ हुयूं, पर असां जेके चऊं जेके असांजा जेके टीचर हुआ, फैसिलेटर हुआ, ठीकु आहे, उहे असांखे ॾाढो माना सुठो जेको आहे पंहिंजा हुतां कॉन्सेप्ट जेके हुआ उहे सुठा क्लियर कराईंदा हुआ। बाक़ी स्कूल बिल्डिंग थी वई, ठीकु आहे, या ॿियो मटीरियल थी वियो, जीअं असांजे बुक्स वग़ैरह थी विया, उहे मसइला मसाइल, या लैब हूंदी हुई त लैब में कमु कोन हूंदो, थींदो बि कोन हो, असांखे उहे एक्सपीरियंस वग़ैरह कोन मिलिया। बाक़ी असां सम्झो त गवर्नमेंट स्कूल मां निकिरी करे असां इंटरमीडिएट गवर्नमेंट स्कूल कॉलेज मां कई आहे, त बहितरीनु हो, ॾाढो फस्ट क्लास। इहे इशूज़ उते छा इहे इशूज़ त हर हंधि तव्हांखे ख़बर आहे, असांखे केतिरा स्कूल काफ़ी त बंदि हूंदा आहिनि, त इहे इशूज़ त जिथे किथे आहिनि। अच्छा अमना, तव्हां पंहिंजो फाइनली ॿुधायो अची करे कीअं लॻो, को मैसेज ॾियो, या तव्हांजो टॉपिक को उन यूथ लीडरशिप उन वाले सां कुझु पंहिंजो कुझु शेयर कयो। इलाही सुठो लॻो मूंखे हिते अची करे, इट्स माई फर्स्ट टाइम में इलाही सुठो एक्सपीरियंस हो। मुंहिंजो मैसेज इहो आहे की आउं पंहिंजी यूथ खे चवंदसि की सभिनी खां बेसिक शइ जेकी तव्हांखे करणी आहे न, तव्हांखे करिणो आहे की यू हैव टू स्टेप आउट ऑफ योर कंफर्ट ज़ोन। बिकॉज़ आई ऑल्सो रिमेंबर की आउं बि हिकिड़ी अहिड़ी मतिलबु इंसान हुअसि जेकी पंहिंजे कंफर्ट ज़ोन मां ॿाहिरि कोन निकिरंदी हुअसि, ऐं मूंखे बि लॻंदो की हिन मुल्क जो कुझु कोन थो थी सघे, पाण वटि जेको आहे आउं पंहिंजी लोकल कम्यूनिटी में बि कुझु कोन थी चेंज ब्रिंग करे सघां। पर जेतिरे माण्हुनि सां मिली आहे, जेतिरो मां पंहिंजे कंफर्ट ज़ोन मां ॿाहिरि निकिती आहे न, ओतिरो ई मूंखे सम्झ आयो आहे की हिन दुनिया में अगरि आई आहियां त आउं बि का चेंज ब्रिंग करे सघां थी। त इहो आहे की सभिनी खां बेसिक शइ जेकी तव्हांखे करणी आहे उहा इहा आहे की स्टेप आउट ऑफ योर कंफर्ट ज़ोन। ऐं उनजे अलावा इहे चवंदसि की जेकी बि अपॉर्चुनिटी तव्हां वटि अचे थी न, लाइक गिव इट अ ट्राई, भले तव्हां सिलेक्ट ना बि थियो, लेकिन डू गिव इट अ ट्राई। थैंक यू वेरी मच। मोस्टली असांजे पेरेंट्स साइड ते ॾिसिजे थो, ॾिसो काफ़ी सुठियूं फैमिलीज़ हूंदियूं आहिनि, वेल्दी फैमिलीज़ हूंदियूं आहिनि, सपोर्ट प्रॉपर मिलंदी आहे, पर मोस्टली ॾिठो आहे त सपोर्ट उहा प्रॉपर नथी मिले। मिसाल ॿार बि घणा आहिनि, एतिरी कमाई बि कोन्हे, त पोइ उहो इंड ऑप्शन गर्ल्स लाइ इहो ई हूंदो आहे त बाबा हिननि जी शादी कराइणी आहे। त इहो छा था सम्झो त इहो जेको असांजे मुआशिरे में जेको पॉइंट आहे, इनखे तव्हां सपोर्ट कयो था?
आउं सपोर्ट तो कोन थी करियां, आउं चवंदसि की हीअ पंहिंजी हिकिड़ी रियलिटी आहे। आउं इन शइ खे डिनाए कोन थी करे सघां, छोकी इलाही हद ताईं रिसोर्सिस इलाही मैटर कंदियूं आहिनि। मुंहिंजे जेको सफ़र हो उनमें बि मूंखे हीअ शइ इलाही हर्डल हुई की जेको आहे रिसोर्सिस कोन पे मिलियूं। पर आउं इहे चवंदसि की मूं जेतिरो एक्सप्लोर करणु शुरू कयो न, ओतिरो मूंखे ई ॻाल्हि सम्झ में आई की इलाही ज़्यादा फ्री रिसोर्सिस बि आहिनि जेके तव्हां अवेल था करे सघो। इलाही अहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके वॉलंटियर्स खे वठंदियूं आहिनि, इलाही अहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके फ्री सर्विसिस प्रोवाइड कंदियूं आहिनि, इलाही अहिड़ा यूथ लीडरशिप प्रोग्राम्स आहिनि। ऐं पार्ट बी कैक्टल यूथ लीडरशिप प्रोग्राम जी उहो हिकिड़ो फ्री प्लेटफॉर्म आहे, उहो ऑनलाइन प्लेटफॉर्म आहे। अॼुकल्ह त मोबाइल्स जी एक्सेस या लैपटॉप्स जी हर कंहिं वटि आहे, त तव्हां उनखे यूटिलाइज़ करे था सघो। उनमां तव्हां इलाही शयूं सिखंदा, पर उनमें तव्हांखे का पेमेंट वग़ैरह करणी कोन थी पए। उहा हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म हो जंहिंजी वजह सां आउं अमेरिका बि वञी सघी हुअसि। उहो पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयो हुओ एज़ अ यूथ डेलीगेट, ऐं उते मूंखे अहिड़ो मौक़ो मिलियो कि आउं सॼी दुनिया मां डिफरेंट यूथ सां मिली सघी हुअसि, ऐं मूं उन खां इलाही ज़्यादा शयूं सिखियूं हुयूं। लाइक एवरी वन हैड देयर ओन स्टोरी, ऐं मूं उन मां सभु कुझु सिखियो। तव्हां बि चवंदसि कि भले तव्हां वटि मुश्किलात आहिनि, लेकिन तव्हां न लाइक वर्क योर वे अराउंड देम, त तव्हां कुझु ना कुझु करे सघंदा। लाइक डू ट्राई, लाइक ट्राई करणु सभिनी खां इम्पोर्टेंट शइ हूंदी आहे। माशाल्लाह। अच्छा, पंहिंजो आसिफ़ अली हिकिड़ो त इहो ॿुधाइजो त प्रोग्राम में अची करे कीअं लॻो ऐं मैसेज बि ॾिजो। हुन सां गॾोगॾु इहो पंहिंजो ॿुधाइजो तव्हां जेको क्लाइमेट चेंज ते जेको तव्हां ॻाल्हि कयो पिया, हिन में बहितरी कीअं थी सघे थी? सभ खां पहिरां त मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो, ऐं बहितरीनु लॻो तमामु हिन प्रोग्राम में अची। ऐं सभ खां पहिरां हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहींदुसि पंहिंजे यूथ खे, बिलख़ुसूस के तव्हां जेका आहियो पॉज़िटिव यानी एजेंट्स आहियो चेंज जा। तव्हां चाहियो त सोसाइटी खे चेंज करे सघो था, लेकिन उनजे लाइ सभ खां पहिरां तव्हांखे पंहिंजे पाण खे चेंज करिणो पवंदो। ऐं उहो चेंज जेको ईंदो आहे उहो ईंदो आहे एजुकेशन खां, उहो ईंदो आहे नॉलेज खां। लेकिन उहो एजुकेशन जेको आहे उहो नॉलेज सिर्फ़ु तव्हांजो किताब जे हद तक महदूद न हुजे, यानी पढ़ी छॾियो, कोर्स पूरो करे छॾियो, सुठा मार्क्स खणी छॾिया, न, उन खे अप्लाई कयो। यानी पढ़ो था त उन जो ठहे छा थो, उनमां तव्हां सोसाइटी खे कीअं बिल्ड कयो था, उनजे वेलफेयर में कीअं कमु था कयो, इहो तमामु ज़्यादा लाज़मी आहे। ऐं इन जे लाइ असांजो हुजण बि खपे त जेका असांजा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स आहिनि, इदारा आहिनि, उहा जेको आहे अहिड़े क़िस्म जो आउटलाइन ऐं करिकुलम ठाहिनि जंहिंमें स्टूडेंट्स खे जेको आहे प्रैक्टिकल वर्क में बि इन्वॉल्व करिणो पए। ऐं ॿियो इहो त क्लाइमेट चेंज जेको आहे हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे, ग्लोबल इशू आहे। इन जे लाइ इहो आहे त जेका तारीख़ी तौर ते जेका पावरफुल कंट्रीज़ हुया, जेका इंडस्ट्रियल कंट्रीज़ हुया, उन्हनि जी वजह खां ई ग्लोबल वार्मिंग थियो आहे। ऐं हींअर बि तव्हां ॾिसंदो त अज़रबाईजान में जेको कॉन्फ्रेंस ऑफ पार्टी थी हुई 29 वारी, त उन में बि इहो हुयो त फिनांस ॾिनो वञे क्लाइमेट जो, छो जो जेका असां वटि जेका साउदर्न कंट्रीज़ आहिनि न, उन्हनि जी वजह सां क्लाइमेट चेंज नथो थिए। ज़्यादातर जेका इंडस्ट्रियल पावर्स आहिनि उन्हनि जी वजह खां थिए पियो। इन जी वजह सां उन्हनि खे यानी क्लाइमेट फाइनेंस बि ॾियणु खपे। ॿियो प्लस में असांखे कुझु अहिड़ियूं एक्टिविटीज़ खां यानी परहेज़ करणु खपे, लाइक डिफॉरेस्टेशन थी वई, जंगलातनि खे कटणु, या इहो पब्लिक जेको थियो ट्रांसपोर्ट, इन खे अवॉइड करणु खपे। ऐं पंहिंजो जेको आहे न, इन खां अलावा पंहिंजो कमु करणु खपे, अवेयरनेस ॾियणु खपे। इन तरीक़े सां ई असां इशू खे आख़िर में ईंदासीं। असांजो टियों महिमान आहे पंहिंजो राजा अनिल मेंगवाड़। अच्छा, तव्हां बि प्रोग्राम में अची करे कीअं लॻो ऐं पंहिंजो को मैसेज ॾियो, प्लस में पंहिंजी फील्ड जे हवाले सां जेको आख़िरी कुझु पंहिंजा ज़रूरु ॿुधाइजो। प्रोग्राम में अची करे मूंखे ॾाढो ज़बरदस्त लॻो। तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी करे ॾाढो ख़ुशी महसूस पई थिए। अच्छा, इहो हाणे जेको यूथ जेका आहे उन्हनि खे इहो ई चवंदुसि त तव्हां जेका तव्हांजी फील्ड आहे, जंहिं शोबे में तव्हां पढ़ो पिया, उहो तव्हां कंटिन्यू रखो। उन सां गॾु तव्हां सोशली जेके आहिनि प्लेटफॉर्म आहिनि, जेकी ऑर्गेनाइज़ेशन आहिनि कमु कनि पियूं, उन्हनि सां गॾु करे तव्हां कमु कयो, ठीकु आहे। ऐं जेको तव्हां डिपार्टमेंट जी जेका नॉलेज आहे उहा ठीकु आहे, सिलेबस आहे उहो पढ़ियो तव्हां, ठीकु आहे। बाक़ी तव्हां उन खां अलावा तव्हांखे असां जिते रहूं पिया जंहिं मुआशिरे में असांखे लॉ जी नॉलेज हुजणु लाज़मी आहे, लाज़मी। ऐं यूथ खे इहो ई चवंदुसि त तव्हां कोशिशि कयो। ॿियो न त जेके असांजा फंडामेंटल राइट्स आहिनि 8 to 28, ऐं असांजा ह्यूमन राइट्स राइट आहिनि 30, जेके UDH डिक्लेयर कया हुआ 1948 में, त इहे ज़रूरु उहे पढ़नि। ऐं उन खां अलावा मूं हीअं रिसेंट में हिकिड़ी ट्रेनिंग अटेंड कई हुई, एडवांस यूथ लीडरशिप बाय मेयरगढ़ ट्रेनिंग सेंटर इस्लामाबाद में। डेमोक्रेसी आहे, पेट्रियार्की सिस्टम आहे, पेट्रियार्की सिस्टम जेका मेल डोमिनेट सोसाइटी, जिते औरतुनि खे पंहिंजा हक़ न ॾिना वञनि, डिसीशन मेकिंग पावर न हुजे उन्हनि वटि, मतिलबु उते जेको आहे मेल ई सुपीरियर हुजे, त उन ते असां कमु बि कयूं था। असां इहे लर्न कयूं था उते शयूं, पोइ असां वरी पंहिंजे हिसाब सां पंहिंजा सेशन रखायूं था, सेमिनार अरेंज करायूं था, त उन्हनि में जेके असां शयूं सिखूं था उहे असां यूटिलाइज़ करे माण्हुनि ताईं पहुचायूं था, असां छा सिखियो आहे।
सही आहे इहो। हाणे ॿियो उन खां अलावा NCJP आहे, नेशनल कमीशन फॉर जस्टिस एंड पीस, उन सां गॾु मां कमु कयां पियो। इहो ह्यूमन राइट्स आहे, जेंडर बेस्ड वायलेंस थी वई, सेक्सुअल हेरेसमेंट आहे। सेक्सुअल हेरेसमेंट असां वटि तमामु घणी आहे, ज़्यादा आहे। उहा वर्बली बि थी सघे थी, नॉन वर्बली बि हूंदी आहे, जीअं रिटन फॉर्म में हूंदी आहे या गेस्चर फॉर्म में थी सघे थी। ठीकु आहे, इहे कुझु आहिनि शयूं जेके हिननि ते असांजो कमु हले पियो। उन खां अलावा जेंडर बेस्ड वायलेंस। चलो 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 थैंक यू सो मच। तव्हांजो पॉइंट अची वियो ऐं तव्हां टिनी महिमाननि जो वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो ऐं ॾाढी तमामु घणी ख़ुशी थी। नाज़रीन, प्रोग्राम जे जेको इख़्तिताम तरफ़ हलूं था, पर लाज़मी ॻाल्हि आहे मुंहिंजी जेका फील्ड आहे स्पोर्ट्स जी, उन ते अगरि 2 मिंट न ॻाल्हायां त इहो सही न रहंदो, छो त मैं काफ़ी टाइम खां पोइ मूंखे मेहरान TV जे प्लेटफॉर्म मूंखे मिलियो आहे त सिंध जी क्रिकेट ते आउं लाज़मी कुझु ॻाल्हाईंदुसि। ॾिसो, सिंध जी क्रिकेट ते हींअर अगरि रिसेंटली असीं नज़र विझूं त असांजी जेका कराची खां अलावा जेका क्रिकेट आहे उन में काफ़ी सारा इशूज़ आहिनि। बेसिकली असीं अगरि ॾिसूं था, असां सिर्फ़ु इहा ॻाल्हि कयूं था त यार असांजो प्लेयर जेको आहे पाकिस्तान जी टीम में सिलेक्ट नथो थिए, त उन ते जेको असांजो जेको मेन मौक़ुफ़ हूंदो आहे, असीं चवंदा आहियूं त यार असांजो जेको रांदीगर इन करे नथो थिए त असांजे रांदीगर ज़्यादती थिए थी, या जेका असांजे अमूमन जेको असांजो जेको कॉन्सेप्ट आहे इहो त यार सिंधी सिलेक्ट न कंदा। त लेकिन असल जेका वजह आहे, ॾिसो हींअर काइज़म ट्रॉफी थी रीजनल टूर्नामेंट में, हैदराबाद खे बि बुरी शिकस्त मिली त लाड़काना रीजन खे। ॾिसो, लाड़काना रीजन उहो वाहिद रीजन आहे जंहिंमें तक़रीबन 100% नुमाइंदगी सिंधी रांदीगरनि जी आहे। हैदराबाद में बि असांजा जेके कराची खां बक़ाया सिंध जा रांदीगर आहिनि, जंहिंमें सिंधी बि रांदीगर आहिनि, त ॿिन्ही खे शिकस्त छो थी मिले? छा हिन में अगरि जेकर असांजो इहो दावो आहे त असांजो प्लेयर सिलेक्ट नथो थिए त सभ खां पहिरीं त उन्हनि प्लेयरनि खे इन्हनि प्लेटफॉर्म्स ते प्रूफ करिणो पवंदो न। काइज़म ट्रॉफी आहे जेका सभ खां वॾी ट्रॉफी आहे पाकिस्तान जी, त उन में एॾी बुरी परफॉर्मेंस खां पोइ असां इहो दावो कीअं था करे सघूं त असांजे रांदीगरनि खे जेको आहे पाकिस्तान जी टीम में मौक़ो ॾिनो वञे? ॾिसो, हिन जूं वजूहात काफ़ी सारियूं आहिनि, जिन ते 1-2 पॉइंटूं ॿुधाईंदुसि। असांजे ग्राउंड्स कोन्हनि। हींअर अगरि तव्हां कराची में वञो, कराची में तव्हांखे हर एरिया में प्रॉपर ग्राउंड मिलंदो, ग्रासी ग्राउंड, टर्फ विकेट मिलंदी। असांजे मतिलबु इहो अञा ताईं बि हिकिड़ो ख़्वाबु आहे। असांजे हैदराबाद जहिड़े शहर में बि 1-2 ग्राउंड जेके उहे बि प्रॉपर फ़ाल कोन्हनि जिते खां प्रॉपर क्रिकेट थींदी। उन खां अलावा अगरि असां पूरे सिंध में वञूं था, कंहिं डिस्ट्रिक्ट जेके प्लेइंग राइट डिस्ट्रिक्ट आहिनि, को हिकिड़ो ग्राउंड जिते टर्फ विकेट हुजे, ग्रास हुजे, उन ते ई पोइ रांदीगर जी पहुच बि कोन्हे, अकेडमीज़ कोन्हनि, डिपार्टमेंट्स कोन्हनि। पंहिंजो सिंध प्रीमियर लीग में असांजो को हितां को टीम वठण वारो कोन्हे, PSL में असांजी हिते जी का टीम कोन्हे। त जंहिंमें अहिड़ा हालात हूंदा, टूर्नामेंट्स कोन्हनि, प्लेयर्स खे फैसिलिटीज़ कोन्हनि, त पोइ उहो असांजो दावो कनि त असांजो प्लेयर नथो पहुचे। ॾिसो, शाहिद आफ़रीदी बयान ते हींअर काफ़ी सारी डिबेट थी। शाहिद आफ़रीदी जो बयानु ॾिनो त जेको सिंध से बच्चा कराची क्यों आता है, जंहिं ते काफ़ी एहतिजाज थियो। सभिनी चयो भई जॾहिं कराची में को प्लेयर वञे पियो त उहो कराची को सिंध मां कराची न पियो अचे, कराची सिंध जे गादी जो हंधि आहे, त उहो सिंध में ई मौजूदु आहे। सिंध में मौजूदु रही करे हू सिंध में पंहिंजे शहर में अचे पियो, उते रहे पियो। उते इहो जुमिलो चवणु इहा त वॾी बेवकूफ़नि वारी ॻाल्हि हुई, जंहिं ते काफ़ी सारो प्रोटेस्ट थियो। मुंहिंजे ख़्याल में हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। अगरि सम्झदार हूंदो इन फ्यूचर अहिड़ी का ॻाल्हि कोन कंदो। पर हुन जेका पॉइंट रेज़ कई उन ते बि नज़र विझणु ज़रूरी आहे। हुनजो जेको हुन असल में हुनजे ज़बान ते शहरी वई आहे, पर हुनजो मक़सदु जेको तव्हांजो कराची के अलावा बक़ाया सिंध आहे, उन में तव्हांजूं छा सहूलियतूं आहिनि, उते तव्हांजे ग्राउंड्स छो कोन्हनि, उते तव्हांजे अकेडमीज़ छो कोन्हनि? त इन में जेको असांजो किरदारु आहे, जेको असांजे मुआशरे जो असांजे जेके स्टेक होल्डर्स आहिनि, असांजी जेका बिज़नेस कम्यूनिटी आहे, या जेके असांजे जेको लोकल गवर्नमेंट इदारा आहिनि, उनखे सीरियसली इन शइ खे नोटिस करणु घुरिजे त स्पोर्ट्स जे लाइ, यूथ लाइ छा पियो थिए, केतिरियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। कराची में अगरि निकिरो, हर चपे चपे ते ग्राउंड, चपे चपे ते अकेडमी। असांजो ॿारु निकिरे थो, हैदराबाद खां अलावा तव्हां अॻियां वेंदा त ॿारनि जे लाइ इहो सुपिनो आहे त का अकेडमी हुजे, को ग्राउंड हुजे, को असीं टर्फ, मतिलबु खेॾण त परे जी ॻाल्हि आहे, उहो ग्राउंड ॾिसण जी हुनजी ख़्वाहिश हूंदी आहे त ॾिसूं त क्रिकेट जो ग्राउंड हूंदो कीअं आहे। त ओवरऑल मुंहिंजो इहो आउं पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू जेको सिंधी क्रिकेट जे हवाले सां लाज़मी ॾियां। ऐं अॼु तमामु घणो मज़ो आयो, कचेरी कहिड़ी महिमान सां गॾु आहे, उन्हनि सां बि सुठो थियो। बहरहाल इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में तव्हांजी जेका प्रॉपर जेका होस्ट ताहिरा जो आहे उहा तव्हांखे जॉइन कंदी। ऐं इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान जुनेद मेमन खे इजाज़त ॾींदा। पंहिंजो लाइ ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।